खुशी थी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हफ़्तेवार लाइव मीटअप प्रोग्राम में दिल जी गहराई सां भलीकार चऊं था। मां आहियां अमर अली जोयो। अव्हांखे दिल जी गहराई सां भलीकार चवण सां गॾु अॼोको ॾींहुं तमामु इंतहाई अहम ॾींहुं आहे। पूरी दुनिया में नौजवाननि जो ॾींहुं मल्हायो थो। असां बि कोशिशि कयूं पिया त नौजवाननि सां ही हिकु स्पेशल प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें तव्हांखे वधि खां वधि बहितरीनु इंफॉर्मेटिव नॉलेज ॾींदा। असांजो महिमान आहे, अॼु जो महिमान असांजो नौजवान अली लाशारी साहब आहे। उन्हनि खे दिल जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम अली लाशारी साहब। वालेकुम सलाम। थैंक यू साईं। साईं कहिड़ा हाल आहिनि? अवां जा ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे अवां जी सर? साईं दुआ बिल्कुलु। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सभु ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी। अॼु जो ॿियो महिमान आहे जुनेद अहमद डहर साहब। साईं अस्सलाम वालेकुम जुनेद अहमद डहर साहब। सर थैंक यू सो मच। अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो? वॾी महिरबानी। सर कहिड़ा हाल आहिनि जुनेद अहमद डहर साहब? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे अवां जी? सर फर्स्ट क्लास, अल्लाह जा एहसान। अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी। अॼु जो टियों महिमान आहे असांजो सरप्राइज़ गेस्ट शेख काज़िम शाह साहब। साईं जिन दिल जी गहराई सां भलीकार चऊं था। सर अस्सलाम वालेकुम काज़िम शाह साहब। वालेकुम सलाम। थैंक यू सर। सभिनी नौजवाननि जी वॾी महिरबानी। सर जीअं त तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त अॼोको ॾींहुं 12 अगस्त पूरी दुनिया में नौजवाननि जो ॾींहुं तौरु मल्हायो पियो वञे। त पहिरीं साईं मां अली लाशारी साहब ॾे ईंदुमि त सर तव्हां हिन नौजवाननि जे ॾींहं जे हवाले सां के असांजा जेके सिंध जो नौजवान आहे उनखे किथे था ॾिठो इन ॿियनि नौजवाननि जे मुक़ाबले में? अली लाशारी साहब आवाज़ अचे थो तव्हांखे? हेलो, शायद शायद नेटवर्क जो प्रॉब्लम आहे। असां अचूं था साईं काज़िम शाह साहब ॾे। साईं काज़िम शाह साहब जेको तमामु बहितरीनु यूथ डे जे हवाले सां सेशन करे आया आहिनि ऐं साईं जिन खां असां छा कयूं था, ॻाल्हि कयूं था नौजवाननि जे ॾींहं जे हवाले सां। त साईं असांजो जेको सिंध जो नौजवान आहे उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो अॼुकल्ह 21 सदी जे नई सदीअ में ऐं किथे पिया ॾिसो? अस्सलाम वालेकुम एवरीवन। साईं अमर जोय साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां अॼु जे हिन बैठक में दावत ॾिनी। इनफैक्ट ही अॼु जो मुंहिंजो यूथ डे जो टियों प्रोग्राम आहे। सुबुह जो असांजो हिकिड़ो प्रोग्राम जामशोरे में रखियलु हुयो, जामशोरो चैम्बर ऑफ कॉमर्स सां, ऐं ॿियो असांजो को ऑनलाइन वेबिनार हुयो, उहो बि यूथ डे जे हवाले सां हुयो, ऐं हीअ अॼु टियों आहे। हाणे जीअं तव्हांजो क्वेश्चन आहे त तव्हां सिंध जे नौजवान खे अॼु जेका ही 21वीं सदी आहे इन में या फ्यूचर में कीअं था ॾिसो? त अमर साहब, मुंहिंजो यूथ सां तक़रीबन कोई 15 सालनि जो एक्सपीरियंस रहियो आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जी एक्टिविटीज़ में, यूथ डेवलपमेंट में। मूंखे हिकड़ी शइ नज़र अचे थी असांजी सिंध जी यूथ में पोटेंशियल तमामु घणो आहे। पॉलिश जी ज़रूरत आहे, मौक़े जी ज़रूरत आहे, उन माहौल जी ज़रूरत आहे। मुंहिंजी ज़िंदगी जो कुझु अर्सो जेको आहे उहो कुझु जेका अर्से जी जॉब मुंहिंजी सिंध यूनिवर्सिटी में बि रही आहे, ऐं तक़रीबन 3 साल सिंध यूनिवर्सिटी जे करियर काउंसलिंग जे शोबे में मूं नौकरी कई आहे। त उते मुंहिंजो हिकिड़ो तमामु दिलचस्प क़िस्म जो एक्सपीरियंस रहियो त असांजा जेके ॿाहिराड़ी जा यूथ हूंदा हुआ जॾहिं यूनिवर्सिटी ईंदा हुआ ऐं उहे अक्सर मुंहिंजी ऑफिस में ईंदा हुआ पार्ट 1 खां वठी पार्ट 4 ताईं या 3rd ताईं ईयर ताईं, उन्हनि खे ॾिठो। पार्ट 1 में ॾाढा घबरायल, ॾाढा सहमियल नज़र ईंदा हुआ,
ऐं जॾहिं उन माहौल में आया, जॾहिं उन्हनि खे एक्टिविटीज़ में इन्वॉल्व कयो वियो, त मूंखे नज़र आयो त उन्हनि ॿारनि में तमामु घणो पोटेंशियल हुयो। ऐं एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ उन दौर में ॾिसंदो हुअसि त असांजा जेके ॿाहिराड़ी जा यूथ हुया, जेके कंहिं दौर में बिल्कुलु ॻाल्हाईंदा बि कोन हुया, उहे तमामु वॾनि मुल्की लेवल जे प्रोग्रामनि ते अची करे कॉम्पिटिशन ते आया। हाणे जा ॻाल्हि था फ्यूचर, मूंखे लॻे थो त असांजे फ्यूचर लाइ, असांजी यूथ लाइ ज़रूरी आहे त असांजी यूथ जेका आहे थोरो पंहिंजे विजन खे ब्रॉड करे। ज़रूरी आहे त ऑप्शन्स खे ॾिसे, कहिड़ा ऑप्शन दुनिया में मौजूदु आहिनि। आउं चवंदो आहियां त हमेशह तव्हां नौकिरी ते डिपेंड न कयो, तव्हां में पाण में अहिड़ियूं सलाहियतूं पैदा करियो त नौकिरी तव्हां वटि हली अचे। उन लाइ ज़रूरी आहे त असांजो नौजवान थोरो टेक्निकल स्किल्स लाइ, थोरो प्रोफेशनल स्किल्स जी तरफ़ वञे। ऐं हमेशह चवंदो आहियां यूथ खे त तव्हांखे ज़िंदगी में अॻिते वधण लाइ ॿिनि शयुनि जी तमामु घणी ज़रूरत आहे, हिकु ज्ञान ऐं ॿी महारत, नॉलेज एंड स्किल्स। जेकॾहिं तव्हां वटि सिर्फ़ु स्किल्स ऐं नॉलेज न आहे त तव्हां हिकिड़ी लिमिट ताईं त प्रोग्रेस करे सघो था, पर हुन खां अॻियां न वञी सघो। ऐं जेकॾहिं तव्हां वटि ॼाण तमामु घणी आहे, तव्हां महारत न आहे, यू डोंट हैव द स्किल्स के माण्हुनि खे मैनेज की कयो वञे या को बि कमु कीअं सर अंजाम कयो, तव्हांजी उहा ॼाण जेका आहे उहा एतिरे कम जी न आहे। हाणे फ्यूचर में मूंखे लॻे थो त वधीक एडवांस टेक्निकल स्किल्स जी ज़रूरत पवंदी असांजे नौजवाननि खे। ऐं असांखे सिंध जे अंदरि मूंखे लॻे थो त असां लाइ ज़रूरी आहे त असां नौजवाननि खे सेखारियूं त जीअं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर ऐं जेके टेक्निकल स्किल्स आहिनि उन में वधीक इन्वॉल्व थियनि। तमामु घणियूं नौकरियूं मिलनि थियूं, तमामु घणा कम मिलनि था ऑनलाइन, जिन खे फ्रीलांसिंग चइजे थो, जीअं की वेबसाइट आहे फाइवर आहे या अपवर्क आहे, उते तव्हां जॉब ऑनलाइन ॻोल्हे सघो था, ऑनलाइन नंढा प्रोजेक्ट खणी सघो था जेके तव्हां करे सघो था। त मुंहिंजे ख़्याल में असांजी सिंध जी यूथ खे घुरिजे त उहा टेक्नोलॉजी में अॻियां अचे, टेक्निकल स्किल्स में अॻियां अचे, ऐं हिकिड़ा जेके असांजा ट्रेडिशनल नौकरियूं आहिनि उन्हनि खां हटी करे बि कुझु सोचे त जीअं उहो पंहिंजे करियर में कुझु अॻियां वधी सघे। जी सर। जी वॾी महिरबानी काज़िम शाह साहब, बिल्कुलु यकीनन असांजे नौजवाननि खे जेको आहे तमामु घणो प्रोफेशनल जी ज़रूरत बि आहे ऐं कंसिस्टेंसी जी ज़रूरत आहे। बहरहाल हिकु दफ़ो ॿीहर असां अचूं था। हेलो हेलो बिल्कुलु काज़िम शाह साहब, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां ऐं तव्हां यकीनन नौजवाननि खे तमामु घणी जेको आहे सो कंसिस्टेंसी जी ज़रूरत आहे ऐं टेक्निकल जी नीड आहे, छाकाणि त अॼुकल्ह जो जेको दौरु आहे उन जे हिसाब सां अॼु जो जेको टॉपिक आहे उहे शॉर्ट कोर्सिस जे हवाले सां आहे त उहे कहिड़ा शॉर्ट कोर्सिस आहिनि, उहे कहिड़ा कोर्सिस आहिनि जिन जी अॼुकल्ह नौजवाननि खे ज़रूरत आहे ऐं उन जे बेसिस ते हू पंहिंजो रोज़गार सां लॻी सघनि था। जी जुनेद अहमद साहब। जे मूंखे हिन जे लाइक़ सम्झो त अॼु जेको ही वेबिनार आहे या जेका असांजी वर्चुअल डिस्कशन आहे हुन में आउं मुखातिब थी सघां इंटरनेशनल यूथ डे जे हवाले सां, ऐं इंतहाई शानदार टॉपिक रखियो आहे तव्हां शॉर्ट कोर्सिस, रोज़गार जा मौक़ा ऐं जा बस करे सघूं था त नौजवान जो किथे बीठो आहे, रोज़गार जा मौक़ा कहिड़ा आहिनि ऐं शॉर्ट कोर्सिस जे हवाले सां कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरीं अगरि शॉर्ट कोर्सिस जी पाण कंदासीं त पोइ पाण खे शुरूआति करणी पवंदी टेक्निकल एजुकेशन खां, ऐं टेक्निकल एजुकेशन जे हवाले सां अगरि तव्हां सिंध में नज़र तव्हां फेराए ॾिसो त सिंध में जेके पॉलिटेक्निकल इंस्टीट्यूट्स आहिनि उहे अपाहिज बणियल आहिनि असां वटि। उहे चाहे तव्हांजो लाड़काना जो टेक्निकल इंस्टीट्यूट हुजे, चाहे नौशरो फेरोज़ जो हुजे, चाहे कंबर शहदाद कोट जो हुजे। वॾो अलमियो आहे हिकिड़ो, बदकिस्मती आहे सिंध गवर्नमेंट जो उन तरफ़ को बि तवजो कोन्हे, पर पैरेलल उन सां गॾोगॾु काफ़ी सारा अहिड़ा इदारा आहिनि, काफ़ी सारी अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि जिते नौजवान काफ़ी सारा कोर्सिस करे सघनि था। असां वटि सिंध जे नौजवाननि वटि हिकिड़ो खोल आहे, हिकिड़ो सिविल इलेक्ट्रॉनिक ऐं मैकेनिक्स खां ऐं कंप्यूटर जे कोर्सिस खां अलावा उन वटि ॿियो को ऑप्शन नज़र कोन थो अचे त ॿिया कहिड़ा स्किल्स आहिनि जिन खे हू एडॉप्ट करे। अॼुकल्ह ई डिजिटल दौरु आहे, पेंडेमिक खां पोइ वर्चुअल लर्निंग, ऑनलाइन लर्निंग ऐं डिजिटल स्किल्स जेके आहिनि
उन्हनि जी तमामु घणी डिमांड क्रिएट थी आहे ऐं इन जे लाइ हिकिड़ो तमामु सुठो जेको प्लेटफॉर्म आहे फेडरल गवर्नमेंट उन ते ॾाढो सुठो आहे, ख़ासि तौर ते साइंस मिनिस्ट्री जेका आहे डिजी स्किल्स जे नाले सां तमामु हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे जिते नौजवाननि खे फ्री ऑफ कास्ट कोर्सिस आया वञनि पिया, ख़ासि तौर ते हिन पेंडेमिक जी सिचुएशन में जिते फिज़िकल जेको मीटअप आहे, जेको फिज़िकल वर्किंग रिलेशन आहे या फिज़िकल जेको स्पेस में वेही तव्हां कमु करे सघो था, उन विर्चुअल उनखे कन्वर्ट कयो आहे ऐं ख़ासि तौर ते असां वटि जेके वर्ड प्लेस जो स्किल आहे, फ्रीलांस स्किल आहे, असां वटि ई कॉमर्स आहे, असां वटि डिजिटल मार्केटिंग स्किल आहे, नौजवान आर्ट जंहिंजो उसमें इवन पाकिस्तान में तमामु वॾो स्कोप आहे, डिजिटल लिटरेसी आहे। त अहिड़ा खोड़ सारा कोर्सिस आहिनि जंहिंमें सिंध जा नौजवान फ्री ऑफ कास्ट उन अपॉर्चुनिटी मां फ़ाइदो वठी सघनि था ऐं उन मां लर्न करे सघनि था। 3 महीननि जो कोर्स आहे त यकीन तमामु हिकु वॾो स्पेस आहे, वॾो हॉल आहे जंहिंखे फिल करण जे लाइ तव्हां ऐं सभिनी खे गॾिजी कोशिशूं करणियूं पवंदियूं ऐं नौजवाननि जी कैरियर काउंसलिंग करणी पवंदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लिंकन कॉर्नर जेको US एम्बेसी जो हिकु मल्टीमीडिया रिसोर्स सेंटर आहे ऐं पंहिंजी अवलिन जेका कोशिशि आहे त असां नौजवाननि खे स्ट्रेंथन कयूं, उन्हनि जी कैपेसिटी डेवलप कयूं। सो ऑलरेडी असां जेतिरो बि नंढिड़ो नंढड़ी हिकिड़ी कोशिशि आहे, हिकिड़ो ॾींहुं आहे, उन ते यकीननि असां कमु करे रहिया आहियूं। जी अमर साहब। जी महिरबानी जुनेद अहमद साहब। यकीनन असांखे मेन अहिड़ा टेक्निकल स्किल्स आहिनि जेके शार्ट कोर्सिस आहिनि जेके नंढड़नि इन थोरे टाइम में असां उहे कोर्सिस करे उहे स्किल्स असां हासिलु करे ऐं असां कंहिं सुठे रोज़गार सां असांजो सिंध जो नौजवान लॻी सघे थो। ऐं उन खां अलावा ॿिया बि अहिड़ा सारा कोर्सिस आहिनि जेके उहे बि असां करे उन्हनि जी मदद सां असां उहे 2 महीननि में 6 महीननि में 8 महीननि में हासिलु करे असांखे सुठे रोज़गार सां लॻी सघूं था। असां हलूं था अली लाशानी साहब खे। त अली लाशानी साहब तव्हां मेडिकल सां तव्हांजो तालुक़ु आहे ऐं मेडिकल फील्ड में तव्हां जॉब कयो था, तव्हां कीअं पिया ॾिसो कहिड़ा उहे शार्ट कोर्सिस आहिनि जो उहे स्किल्स हासिलु करे असांजो सिंध जो नौजवान कंहिं सुठे रोज़गार सां लॻी सघे थो? थैंक यू सर, सॉरी फॉर डिस्टर्ब बार बार नेटवर्क जे करे तव्हां सां कटिजी पियो न। सर असल में असां जेका कैरियर काउंसलिंग जो नौजवान आहे उनजो हिकिड़ो वॾो लॉस आहे असां वटि। स्पेशली मुंहिंजो हिन वक़्तु तालुक़ु आहे हेल्थ जे इदारे सां, त उन इदारे में कमु कंदे हिकिड़ो वॾो बहरान माना मूंखे नज़र आयो आहे। त असां वटि जेके साल जा कोर्सिस आहिनि जीअं हेल्थ पंहिंजो डिस्पेंसर जो कोर्स आहे, लैब टेक्नीशियन जो कोर्स आहे ऐं हिन खां अलावा हेल्थ टेक्नीशियन जो कोर्स थींदो आहे ऐं हिन सां लॻा पियो जीअं अॾड़ियुनि जा हूंदा आहिनि, मिडवाइफ जो कोर्स हूंदो आहे, LHV जो कोर्स हूंदो आहे। त असां वटि स्पेशली जेके ही डिस्ट्रिक्ट्स आहिनि जेके असांजी जेके लैंग्वेज में बैकवर्ड सर्ब आहिनि, डिस्ट्रिक्ट कश्मीर कदमकोट आहे, डिस्ट्रिक्ट सागर आहे ऐं डिस्ट्रिक्ट कंबर छड़रकोट आहे। त इन्हनि डिस्ट्रिक्ट्स में हिकिड़ो वॾो गैप आहे जेको हिन वक़्तु फिल करण जी असांखे ज़रूरत आहे। ऐं इन में जेकॾहिं असां ॾिसूं त हिकिड़ो हुकूमती जेके इदारा आहिनि उहे बि नाकाम थिया आहिनि, त हुननि कॾहिं बि इन्हनि शयुनि तरफ़ न सोचियो आहे। त इदारनि माण्हू तॾहिं तयारु थींदा जॾहिं इदारा हूंदा, पर असां वटि बदकिस्मती इहा रही आहे त असांजे हिननि डिस्ट्रिक्ट्स में अञा ताईं उहे जेके स्कूल्स आहिनि, उहे कॉलेजिस आहिनि ऐं उहे जेके तरबियती इदारा आहिनि अञा उहे ई क़ाइमु कोन थी सघिया आहिनि। ऐं तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾियां त 2005 खां डिस्ट्रिक्ट कश्मीर कनकोट, डिस्ट्रिक्ट कंबर छड़रकोट, जामशोरो डिस्ट्रिक्ट ऐं टन मोहम्मद खान साइड वारा जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि इहे गुज़िरियल 15 सालनि खां क़ाइमशुदा थी आहिनि। पर इन्हनि डिस्ट्रिक्ट्स में हिन वक़्तु ताईं डिस्ट्रिक्ट लेवल जी जेका हेल्थ जे हवाले सां तयारी हुजणु खपे, इदारा हुजणु खपनि, उहे क़ाइमु न थी सघिया आहिनि। ऐं इन सबबु असां वटि जेको अफोर्डेबल स्टूडेंट आहे उहो यूनिवर्सिटी पढ़ण ताईं बि पंहिंजे शहर खां माइग्रेट करे थो ऐं कोर्सिस जे हवाले सां बि वञे पियो, पर जेको हिते अफोर्डेबल नौजवान न आहे उहो रहिजी पियो वञे ऐं उनजो हिकिड़ो तइदादु जेको आहे उहो बेरोज़गारी वारी लिस्ट में वधंदो पियो वञे। ऐं इन शइ खे ख़ुदि इदारा पिणु सफ़र कनि था। जीअं हिन वक़्तु असांजो इदारो आहे PPH आहे, त PPH जे अंदरि बि असां वटि समय जॉब्स वेकेंट थी वञनि, पर असां वटि उहे जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जी तमामु घणी खोटी रहे थी त असां उन्हनि सीट्स खे फुल करे सघूं। जी अमर साहब। जी बिल्कुलु, वॾी महिरबानी अली लाशानी साहब।
तव्हांजी क़ीमती टाइम जी। यकीनन तव्हां अहिड़े पासे खां वापसि आहियो या हिन वक़्तु रेजिडेंस आहे तव्हांजी जिते लाइट जा इशूज़ आहिनि, नेटवर्क जा इशूज़ बि आहिनि ऐं जुने जे हिसाब सां बि ॻाल्हि साॻी आहे। सो नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजा जेको हिते हिन वक़्तु जेको सेशन हली रहियो आहे सो ज़ाहिर आहे लाइट जे करे नेटवर्क जे करे खोड़ सारा प्रॉब्लम थी सघनि था त उनखे तव्हांखे इग्नोर कजो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं साईं काज़िम शाह साहिब जे हलूं पिया। साईं काज़िम शाह साहिब जीअं असांजो जेको नौजवान आहे उन में उहो चाहे थो अॼुकल्ह उनखे तमामु घणो शॉर्टकट लॻो आहे। उहो चाहे थो त थोरे टाइम में मां जंपिंग थी वञा ऐं कंहिं डायरेक्ट कंहिं सुठी पोज़ीशन ते पहुची वञा या उहो खणी ईअं चऊं त उहो चाहे थो त मां घणी महिनत न कयां ऐं जल्दी कंहिं मूंखे फ्रूट मिली वञे। पर जीअं त असां ॾिसूं था त जेके बि वॾा वॾा नाला आहिनि उन्हनि तमामु घणियूं महिनतूं कयूं आहिनि ऐं उहो ज़ीरो खां स्टार्ट थियो आहे ऐं पंहिंजे 0 1 2 3 वञी कंहिं पोज़ीशन ते पहुता आहिनि। तव्हां नौजवाननि खे हिन वक़्तु कीअं इन मां उन्हनि नौजवाननि खे निकिरणु घुरिजे? सर तव्हांजो तमामु ॾाढो सुठो ऐं रेलेवेंट क्वेश्चन आहे। सिंधी में पाण तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं मींहं वसंदा खुंबियूं फुटंदियूं आहिनि। अंग्रेज़ी में हिकिड़ी मुहावरतन या हिकिड़ी इस्लाह आहे मशरूम ग्रोथ। मशरूम ग्रोथ माना जी खुंबी जी बाद तमामु तेज़ थींदी आहे। खुंबी जी उमिरि टोटल का 3 खां 5 ॾींहंनि या हिकिड़े हफ़्ते ताईं हूंदी आहे। वो तमामु जल्दी वधंदी आहे ऐं तमामु जल्दी ख़तमु थी वेंदी आहे। त हर क़िस्म जी उहा तरक़ी जेका जल्दी थींदी आहे उहा जल्दी ख़तमु बि थींदी आहे। उहो हिकिड़ो शेर आहे मूंखे यादि अचे थो, जो शाख नाज़ुक पे आशियाना बनेगा नापायदार होगा। त हर उहा शइ जंहिंजो बुनियादु तमामु कमज़ोर हुजे ऐं उहा जल्दी में ठही वञे उहा घणो अरसो सस्टेन न आहे करे सघंदी। कंहिं बि शइ जी सस्टेनेबिलिटी लाइ ज़रूरी हूंदो आहे त उनजो बुनियादु मज़बूत हुजे ऐं उहा मज़बूत स्ट्रगल जी बुनियाद में थी वञे। शॉर्टकट कंहिं बि शइ लाइ आउं ज़िंदगी में न पाण कंदो आहियां न ॿियनि माण्हुनि खे रेकमेंड कंदो आहियां। छो त शॉर्टकट जेको आहे तव्हांखे आर्ज़ी तौर ते तरक़ी त ॾेई सघे थो, पर आर्ज़ी तौर ते तव्हांखे कंहिं मुश्किल मां त कढी सघे थो, पर मुस्तक़िल तौर ते तव्हांखे कामयाबी नथो ॾेई सघे। त बिल्कुलु ईअं ई आहे त जीअं केरु माण्हू परेशान हुजे, सख़्तु परेशान हुजे, इन परेशानी जी निजात लाइ कंहिं नशे जो सहारो वठे। नशो उनखे कुझु वक़्तु लाइ कंहिं क़िस्म जो रिलीफ त ॾेई सघंदो, पर उनजो हल न कंदो, बहितर उनजो मसइलो ख़राबु कंदो। अहिड़े नमूने सां नौजवाननि खे हमेशह रेकमेंड कंदो आहियां, हमेशह चवंदो आहियां त तरक़ी जो रस्तो जेको आहे, जेको सही तरह जी कामयाबी जो रस्तो आहे, उहो ॾाढो ॾुखिये रस्ते तां गुज़रे थो। उहो वाट ॾाढी ॾुखी आहे, उहा ॾुखी ज़रूरु आहे, पर हिकिड़े दफ़ा तव्हां उन रस्ते तां गुज़रो, तव्हां उन हिकिड़ो प्रोसेस आहे, उन प्रोसेस मां गुज़रो त पोइ तव्हां उहो जीअं पची निकिरंदो। नंढड़ो मिसाल हूंदो आहे, इहे पंहिंजा जेके कुंभर हूंदा आहिनि उहे मट ठाहींदा आहिनि या जेके थांव ठाहींदा आहिनि। तव्हां पाण सोचो त जेकॾहिं उहो ई जेको कुंभर आहे को शॉर्ट कट ॻोल्हे या को अहिड़ो तरीक़ो ॻोल्हे जो उहे जेके ठिकर जा थांव आहिनि, जेकॾहिं उहे 2 ॾींहं या 4 ॾींहं पचनि था, उनखे 2 कलाक पचाए मे बि उहे पची वञनि, पर उन में उहा जेका मज़बूती आहे या उहा जेका थधाण पाणी में अचे थी उन में इस्तेमालु कनि उहा न ईंदी। तंहिंजे करे ज़रूरी आहे त नौजवाननि लाइ त पंहिंजूं स्किल्स, पंहिंजी ॼाण उहे हमेशह अप टू डेट रखनि ऐं प्लस में हिकिड़ो पंहिंजो ज़िंदगी जो मक़सदु ठाहिनि। ऐं मक़सदु ठाहिण लाइ हिकिड़ो गोल सेटिंग हिकिड़ी शइ हूंदी आहे। गोल सेटिंग में हिकिड़ा तव्हांजा एम हूंदा आहिनि, जेके तमामु वॾा गोल हूंदा आहिनि, हिकिड़ा तव्हांजा शॉर्ट टर्म्स गोल हूंदा आहिनि। जीअं मिसाल जेकॾहिं का सुठी के मल्टानेशनल कंपनी में नौकिरी करणी आहे, हाणे उन लाइ मूंखे पंहिंजा गोल्स ठाहिणा पवंदा। मुंहिंजो मेन गोल आहे मल्टानेशनल कंपनी में हिकिड़ी जॉब हासिल करणी। उन खां सवाइ मूंखे नंढा नंढा ॿिया हिकिड़ा गोल्स ठाहिणा पवंदा। मूंखे हिकिड़ी सुठे क़िस्म जी CV ठाहिणी पवंदी। मूंखे ॻोल्हणियूं पवंदियूं त कहिड़े क़िस्म जूं जॉब्स अवेलेबल आहिनि मुंहिंजी स्किल्स ऐं मुंहिंजी नॉलेज जे मुताबिक़। उन खां पोइ मूंखे अप्लाई करणो पवंदो। अप्लाई करण खां पोइ मूंखे इंटरव्यू जे प्रोसेस मां गुज़रणो हूंदो। थी सघे थो 4 5 8 इंटरव्यू ॾियण खां पोइ मूंखे हिकिड़ी का जॉब मिले। हाणे इहा सॼी स्ट्रगल आहे। जेकॾहिं असांजो नौजवान चाहे त मूंखे मल्टानेशनल कंपनी में जॉब मिले,
ऐं ऑल ऑफ अ सडन उहो कंहिं माण्हू खे चए त महिरबानी करे तव्हां मूंखे जॉब वठी ॾियो, उहो मुमकिन न आहे। थी सघे थो कंहिंजे चवण ते का जॉब मिली बि वञे, पर उन माण्हू अॻियां वधी न सघंदो। वधण लाइ ज़रूरी आहे जेके प्रोसेस मां गुज़रे। का बि दुनिया जी शइ जेसीं ताईं प्रोसेस मां नथी गुज़रे त उहा मज़बूत नथी थिए। युद्ध सां मुकमल तौर ते रेलेवेंट न आहे, पर मुंहिंजो ज़ाती तौर ते हमेशह ख़्याल इहो रहियो आहे त असां वटि अक्सर माण्हू चवंदा आहिनि त बाबा सियासी पार्टियूं जेके आहिनि उहे डिलीवर नथियूं कनि, या जमहूरियत जेका आहे उहा ओतिरी फ़ाइदे वारी न आहे, माण्हुनि खे रिलीफ खपे। ऐं हमेशह इहे चवंदा आहिनि तव्हां हिन सिस्टम खे प्रोसेस खे हलणु ॾियो। सिस्टम जेको हूंदो आहे प्रोसेस सेल्फ क्लीनिजिंग हूंदो आहे, पंहिंजो पाण खे बहितर बनाईंदो वेंदो आहे। अहिड़े नमूने सां यूथ लाइ ज़रूरी आहे त उहे उन प्रोसेस मां गुज़रनि ऐं पंहिंजा एम्स एंड ऑब्जेक्टिव सिधा रखनि ऐं मुसलसल महिनत कंदा रहनि। जी साईं। जी कादर शाह साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजो तमामु बहितरीनु गुफ़्तगू ऐं बहितरीनु ॻाल्हि ॿोल। ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त जेकॾहिं नाज़रीन तव्हांखे कंहिं क़िस्म जो सुवाल हुजे त असांजे कमेंट करियो ऐं असां तव्हांजी कमेंट जो जवाबु ॾींदासीं ऐं कोशिशि कंदासीं त हिन सेशन में लाइव ई तव्हांखे जवाबु ॾियूं। त जुनेद मदहर साहब, तव्हां ॾियणो पिया त अॼु जो नौजवान जेको आहे उहो माना ब्लेमिंग तमामु घणी थो केॾे, हू उन वटि स्किल्स कोन्हनि खे, ऐं वञे थो चए थो मां इंटरव्यू ॾेई आयो आहियां, ज़बरदस्त ॾेई आयो आहियां ऐं मूंखे जॉब न ॾिनी वई आहे सिर्फ़ु इन जे करे त मुंहिंजी सोर्स न आहे। पर बेसिकली जेकॾहिं बैकग्राउंड में ॾिठो वञे त उन वटि शायदि स्किल कोन्हे को, ऐं उन जे करे हू रिजेक्ट कयो वियो आहे। त इन खे तव्हां कीअं पिया ॾिसो ऐं नौजवाननि खे तव्हां कहिड़ो मैसेज वग़ैरह ॾींदो सर? जी जुनेद साहब। जुनेद साहब, आवाज़ अचे पियो असांजे तव्हांजे? जी आवाज़ अचे पियो सर, तव्हां प्लीज़ अगर सवाल रिपीट कयो तव्हां। हा, मुंहिंजो सुवाल इहो हो त छाकाणि त तव्हां नौजवाननि सां ॾिसो पिया ऐं तव्हांजी जॉब बि अहिड़ी आहे त जंहिंजो तव्हांजो उथणु वेहणु तव्हांजो नौजवाननि सां आहे, ऐं यकीनन अॼु जो जेको नौजवान आहे उहो माना मोस्टली सभई नौजवान जी ॻाल्हि नथा कयूं, असां जनरल इशूज़ जी पिया ॻाल्हि कयूं त असांजो नौजवान ब्लेमिंग तमामु घणी कंदो आहे ऐं चवंदो आहे त असां मिसाल मां कंहिं इंटरव्यू ते वियुमि त उन वटि स्किल न हुजण जे करे उनखे जेको आहे सो ऑर्गेनाइज़ेशन में इन नाहे कयो वेंदो, ऐं उहो ॿाहिरि अची चवंदो आहे त मुंहिंजी सोर्स कोन्हे का, जेका सोर्स हुजे हा त मुंहिंजी जॉब थी वञे हा। त बेसिकली इहो इन सां स्किल हूंदो त जॉब मिलंदी, स्किल हूंदो त उन इदारे में इन थींदो। त इन खे तव्हां कीअं पिया ॾिसो ऐं नौजवाननि खे इहे जेके ब्लेमिंग जेके कनि पिया जेके उहे नौजवान, त उहे कीअं केतिरी हद ताईं सही पिया कनि या ग़लति पिया कनि, उहे इन खे तव्हां कीअं पिया ॾिसो? अमर, थैंक यू सो मच अगेन। मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांजो हिकिड़ो सुवाल हुयो शॉर्टकट जे हवाले सां, काज़िम सैद साहब यकीनन साईं तमामु सुठो हुनखे रिस्पॉन्ड कयो। ऐं तव्हांजो सेकेंड सुवाल बि मूंसां ॾाढो लिंक आहे त जेका ब्लेमिंग आहे असां वटि उहा हिकिड़ी छो आहे, तुंहिंजो नौजवान एॾो फ्रस्ट्रेट आख़िरकार छो आहे। ऐं गुज़िश्ता 4-5 सालनि नौजवाननि सां डायरेक्टली इंगेज आहियूं, उन्हनि सां कमु कयूं पिया गॾु। ऑनेस्टली अगरि स्पीकिंग अगरि तव्हां सां ॻाल्हि कजे ऐं टू बी वेरी रियलिस्टिक थी करे ॻाल्हि कयूं पाण, त सिंध जो नौजवान हिन वक़्तु कंप्लीटली विजन लेस लॻो पियो आहे। हुन वटि को बि विजन कोन्हे त हू आख़िर कहिड़े तरफ़ वञणु चाहे पियो, करणु छा पियो चाहे, हुन वटि लाइफ जो कैरियर गोल कहिड़ो आहे, उहो कैरियर गोल कीअं अचीव करणु चाहे थो, हुनजे लाइ हुन वटि पैरामीटर्स कहिड़ा आहिनि, हुनजे लाइ हुन वटि लॉन्ग टर्म प्लानिंग कहिड़ी आहे, शॉर्ट टर्म प्लानिंग कहिड़ी आहे। त सिंध जे नौजवान वटि अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी कम से कम मेजॉरिटी जेका असां वटि जेका यूथ जी आहे उहा विजन लेस आहे। हिकिड़ी ॻाल्हि आउं जेका इहा तव्हां सां कंदुसि। ॿी ॻाल्हि त असांजे समाज में तफ़रुक़ो एॾो वधी वियो आहे, क्लास स्ट्रक्चर जेको आहे असां वटि, क्लास डिफरेंस जेको आहे उहो एॾो वधी वियो आहे असां वटि, त सिंध जो नौजवान हाणे हर तरफ़ उहो जेको शॉर्टकट वारो जेको तव्हां सवाल कयो ऐं काज़िम साहब जेको हुनखे रिस्पॉन्ड ज़बरदस्त नमूना कयो, त इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे आहे त सिंध जो नौजवान ॾिसे थो हाणे त भई शॉर्टकट जेको ज़िंदगीअ में आहे, जेको कमाइण जो तरीक़ो आहे, उहो त भई तव्हां 2-3 साल 4 साल तव्हां CS जी तयारी कयो, ज़बरदस्त नमूने सां तव्हां ब्यूरोक्रेसी में इन थी सघो था, ऐं पोइ तव्हां उन एलीट जेको क्लब आहे, सुपर एलीट क्लब आहे, उनजा मेंबर थियो, ऐं पोइ तव्हां शयूं गोल हासिल करे सघो था।
बदकिस्मतीअ सां सिंध जे नौजवान खे इंटरप्रेन्योरशिप जे हवाले सां, रोज़गार जे हवाले सां, कारोबार जे हवाले सां को बि गोल कोन्हे। सिंध जो चाहे थो त अगरि असांखे भई काई गवर्नमेंट नौकिरी करणी आहे त भले 5 लख ॾियण ॿियनि चाहे थो नौजवान का सिंध जो नौजवान हिकु पियोन जी, हिकु वॉचमैन जी, हिकु स्वीपर जी नौकिरी जे लाइ बि तयारु आहे। तव्हां अॼु खोड़ सारियूं एप्लीकेशन्स ॾिठियूं हूंदियूं, अॼु खोड़ सारियूं तव्हां न्यूज़ ॿुधियूं हूंदियूं त असांजा जेके एमफिल जा जेके नौजवान आहिनि, असांजा जेके मास्टर ग्रेजुएट आहिनि, उन्हनि स्वीपरनि जे लाइ अप्लाई कयो आहे, उन्हनि वॉचमैन जे लाइ अप्लाई कयो आहे। त असां वटि सिंध में हिकु तमामु वॾो हिकिड़ो फुक़दान आहे नौजवाननि जे क्लेमिंग न उन्हनि जी कैपेसिटी जो इशू आहे सलाह त पिए त पोइ जेका अप्रोच करणु जवानो आहे, लसर सूट हले पियो, ऑप्स आहिनि, पॉलिटिकल अप्रोच आहे। सिंध जा अहिड़ा हज़ारे नौजवान आहिनि जेके इंतिहाई महिनत सां, इंतिहाई क़ाबिलियत सां अॼु सिंध जे तमामु वॾियुनि तमामु पोज़ीशन्स ते कमु कनि पिया, उहे फॉरेन सर्विसिस में कमु कनि पिया, उहे पास रूट में कमु कनि पिया। त यकीननि महिनत वारो जेको एलिमेंट आहे उनखे कॾहिं बि तव्हां रद्द कोन था करे सघो। ऐं उन महिनत करण जे लाइ असां वटि तव्हांखे तमामु वॾी क़िस्म जी कॉन्स्टेंसी पैदा करणी पवंदी, तव्हांखे मुस्तक़िल मिज़ाजी हुजणु तमामु ज़रूरी आहे, जेका सिंध जे नौजवान में कोन्हे। सिंध जो नौजवान हिन वक़्तु अगरि तव्हां ॾिसो त सिंध जे नौजवान जेके इंगेजमेंट आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि। सिंध जो नौजवान फेसबुक ते 12 कलाक, 18 कलाक, 14 कलाक सिंध जो नौजवान वेठो आहे, रमूअ जे, शतूअ जे, होटल ते, अधु कट ते 12 कलाक, 10 कलाक उहो पंहिंजो टाइम स्पेंड करे पियो। तव्हां ॾिसो सिंध जो नौजवान लबे मेरान होटल, ॿियूं जेके पिकनिक पॉइंट्स आहिनि उन्हनि ते वेठो पंहिंजो टाइम ज़ाया करे पियो। त हीउ समाज जो जेको वॾो अलमियो आहे, ऐं तव्हां ऐं असां जहिड़नि साथियुनि खे गॾिजी यकीननि हिकिड़ी अञा वधीक स्टेप्स वठणा पवंदा। त उन्हनि खे काउंसलिंग थियणु खपे, उन्हनि खे ॿुधाइणु खपे, ऐं उन्हनि खे पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ जेसिताईं उहे पाण सुविधा कोन था थियनि, पाण एफर्ट्स कोन था वठनि, यकीननि ॿियो कुझु बि कोन थो करे सघे। पर बदकिस्मती आहे त हू सिंध जो नौजवान हिन वक़्तु इन्हनि शयुनि में टाइम स्पेंड करे पियो। इवन तव्हां ॾिसो त सिंध जो नौजवान टिकटॉक ते केतिरो टाइम थो ॾिए। अगरि तव्हां उन्हनि जी स्क्रीन टाइम ॾिसो त उहा अगरि एंटरटेनमेंट ते केतिरी आहे ऐं केतिरी आहे। अगरि मिंट ते 10 कलाक स्पेंड थो करे त उनजी जेका प्रोडक्टिविटी जेका टाइम आहे, जेको लिखणु पढ़णु रिसर्च जेको कमु आहे, उनजे लाइ उहो हार्डली ॾींहं में 20 मिंट बि स्पेंड कोन थो करे। हाणे जॾहिं इहा सिचुएशन हुजे ऐं इहे तव्हांजे साम्हूं स्टेटिस्टिक्स हुजनि, इहे तव्हांजे त आउं कीअं थो तव्हां कीअं था सम्झो त ही वधंदो। ब्लेमिंग आहे उहा हिनजे करे ब्लेमिंग सस्ती अप्रोच इहा आहे त भई पॉलिटिकल शयूं आहिनि, पॉलिटिकल इन्फ्लुएंस आहे, ऐं पोइ हुनजे करे इहे साईं अली लाशारी साहब तव्हां बि पिया चओ इहे कहिड़ा कोर्सिस आहिनि, शार्ट कोर्सिस, उन जी प्री रिक्वेस्ट छा आहे ऐं उन जो टाइम फ्रेम छा आहे, उन जी फीस स्ट्रक्चर्स केतिरियूं आहिनि जेके तव्हां सजेस्ट करणु चाहियो त उहे नौजवान असांजो उहो करे ऐं उहो कंहिं न कंहिं माना तव्हांजी मेडिकल फील्ड में जॉब लाइ अचे या एलिजिबल हुजे। अली लाशारी साहब आवाज़ अचे पियो तव्हांजे?
जीअं ऐं जुनेद डार साहिब जी ॻाल्हि सां तमामु घणो मुतफ़िक़ आहियां त असां वटि कैरियर काउंसलिंग जी जेका खोट आहे उन जे सबबु असां वटि हिकिड़ो तमामु वॾो बुरान पैदा थिए पियो। हाणे जीअं असीं ॾिसूं त असां सिंध में जेको वॾो तइदादु आहे उस्तादनि जो उहो आहे सेकेंडरी लेवल ते, जेके हाई स्कूल्स में टीचर पढ़ाइनि था, ऐं वरी उन खां बाद में हायर सेकेंडरी आहे। त 90% खां बि प्लस में असांजे जेको उस्ताद आहिनि उन्हनि खे इन शयुनि ते को बि गौर फ़िक्र न आहे त असां जेके पंहिंजे मैट्रिक्स जे स्टूडेंट्स खे को सही रस्तो ॾियूं त जेकर तव्हां यूनिवर्सिटी लेवल ते नथा वञी सघो, जेकर तव्हां फर्दर स्टडी नथा करे सघो त मैट्रिक बेस्ड बि असां वटि कुझु कोर्सिस आहिनि, इंटर बेस्ड बि असां वटि कुझु कोर्सिस आहिनि, मतिलबु टेक्निकल कोर्सिस जे हवाले सां उहो उनखे का बि इन हवाले सां का बि आगाही कोन था ॾियनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त यूनिवर्सिटी लेवल ते बि शागिर्द पढ़ी करे उन्हनि खे पंहिंजे डिपार्टमेंट्स जी ख़बर न हूंदी आहे त असांजे डिपार्टमेंट कहिड़े मक़सद जे लाइ आहे, हिन खां निकिरण खां पोइ कहिड़ियूं जॉब्स मिली सघनि थियूं। त अचां पियो हुन पंहिंजे बेसिक ते त असां ॾिसो जीअं हाणे हिकिड़ो सिहत जो हिकिड़ो जीअं कंपोनेंट ते मां वधीक लॻंदुसि छो त मुंहिंजो हिन वक़्तु लाॻापो उन शइ सां आहे, मां उन में तमामु वॾो हिकिड़ो फुक़दान ॾिठो आहे। असां वटि हिकिड़े हेल्थ जो अहिड़ो वाइदो इदारो आहे तालीम जो जेको तव्हांखे नंढी खां नंढी सतह जी आबादी ताईं बि तव्हांखे हुनजी जॉब्स बि मिलंदी ऐं हुनजी अवेलेबिलिटी जेका आहे उहा मिले पई। त हाणे जीअं असां वटि हिकिड़ो सिंध में प्राइमरी हेल्थ आहे जंहिंमें जी डी अचनि थियूं गवर्नमेंट डिस्पेंसरीज़ ऐं हुन खां पोइ BHU अचनि था ऐं हुन खां मथे वरी असां वटि RAC हूंदा आहिनि, हुन खां पोइ THQ तालुका हॉस्पिटल, हुन खां पोइ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अचनि थियूं। हाणे असां वटि हिकिड़ो डिस्पेंसर जो कोर्स हूंदो आहे, फ़क़ति हिकिड़े साल जो कोर्स आहे डिस्पेंसर जो, उहो हुन में प्रैक्टिकल बि हूंदो आहे, थ्योरी बि हूंदी आहे। हिकु साल जो कोर्स जो मां सम्झां थो कोई फीस बि तमामु थोरी हूंदी आहे, 10,000 खां बि घटि हूंदी आहे, सालियानी जेका हूंदी आहे। ऐं काफ़ी हुन ते हुनखे शागिर्दनि खे वज़ीफ़ा मिलंदा रहिया आहिनि। लैब टेक्नीशियन जा कोर्स आहिनि ऐं ॿिया कोर्सिस आहिनि, काफ़ी अहिड़ा कोर्सिस आहिनि जेके साल खां 1.5 साल ताईं जा कोर्स आहिनि जंहिंमें हिकिड़े सुठे मतिलबु रोज़गार मिली सघे थो। असां वटि हिन वक़्तु पंहिंजो मिडवाइफ जो कोर्स आहे हिकिड़ो फीमेल्स जे लाइ, जंहिंमें डिलीवरीज़ वग़ैरह जे हवाले सां हिकिड़ी एजुकेशन आहे। हुन खां अलावा LHV जो कोर्स आहे जेके 11 महीने जा कोर्स आहिनि ऐं नियाणियूं हिकिड़ो बहितरीनु तरीक़े सां जॉब करे सघनि थियूं, हिकिड़ो सुठे नमूने सां उहो करे सघनि थियूं। पर हाणे असां वटि हिकिड़ी गाइडेंस कान्हे का। तव्हां ॾिठो हूंदो असां जेतिरे करे मूं ॾिठो आहे त हिन वक़्तु सिर्फ़ु उहे छोकिरियूं जेके आहिनि उहे उन फैमिली खां बिलोंग कंदियूं जंहिंजो को न को माण्हू ऑलरेडी हेल्थ डिपार्टमेंट में या उन्हनि शइ सां लॻा पियल आहे। इन जे करे ई सिर्फ़ु उन्हनि खे इन शइ जी ख़बर आहे त हीअ कोर्सिस थींदा आहिनि ऐं कोर्सिस करण खां बाद में आसानी सां पंहिंजे ई इन्हनि ॻोठनि में इन्हनि नंढनि शहरनि में असां हिकिड़ी इज़त वारी जॉब करे सघूं था बजाए जो असांखे वरी कोशिशि जे हिन जे। त मां तव्हांखे हिन कश्मीर डिस्ट्रिक्ट जी हिकिड़ी जोग्राफिकल सिचुएशन ॿुधायां त हिते लिटरेसी रेशियो तमामु घटि आहे ऐं लिटरेसी रेशियो घटि हुजण हिकिड़ी अलॻि शइ आहे। वरी असां वटि जेके हिते हुकूमती मशीनरी आहे उहा बिल्कुलु नाकाम आहे, उन्हनि जो को बि हिन डिस्ट्रिक्ट्स में को बि फोकस कोन्हे, को बि हिननि ते गौर फ़िक्र न आहे त असां जेकॾहिं इदारा न हूंदा त असां माण्हू किथां आणींदासीं। हिन वक़्तु असांखे हिन कमु मां तव्हांखे पंहिंजे डिस्ट्रिक्ट जो मिसाल ॾियां न, हिन डिस्ट्रिक्ट जे डोमिसाइल ते हितां जा माण्हू जेके कराची में राज पज़ीर आहिनि, हैदराबाद में राज पज़ीर आहिनि, इस्लामाबाद में राज पज़ीर आहिनि, उहे हिन डोमिसाइल खे यूज़ कनि था पढ़ण जे लाइ, पर उहे हिते अची करे उहा जॉब करण लाइ तयारु न आहिनि। उहा डॉक्टर जी जॉब हुजे, उहा मेल नर्सिंग जी जॉब हुजे ऐं जॾहिं उहो हितां जी कोटा बि खणी था वञनि त उन खां बाद में जेको हिते जेको अफोर्ड नथो करे सघे नौजवान, जीअं नौजवान जी जेका अर्निंग आहे उहा तमामु थोरी आहे ऐं उहो ॿार नथो पढ़ी सघे त उहो उनजे लाइ हिते को बि सेंटर कोन्हे को। कश्मीर डिस्ट्रिक्ट में हुजे, कंबर डिस्ट्रिक्ट में हुजे, सागर डिस्ट्रिक्ट हुजे या अहिड़ा जेके ॿिया डिस्ट्रिक्ट आहिनि उते ई इदारा कोन्हनि के। ऐं असां वटि बदकिस्मती इहा रही आहे त सिंध हुकूमत काफ़ी वक़्तनि ते बेनज़ीर भुट्टो यूथ डेवलपमेंट प्रोग्राम जे सहकार सां या ॿियनि इन्हनि हिकिड़े कोर्सिस जे सहकार सां उहे प्रोग्राम त शुरू कंदी वई आहे, पर उहे प्रोग्राम बि हमेशह अहिड़नि इदारनि खे मिलिया आहिनि जेके इदारा फ़क़ति वॾनि जेके शहर आहिनि, जीअं सिंध जा जेके लाड़काणा डिस्ट्रिक्ट आहे, जेकवाबाद डिस्ट्रिक्ट आहे, मतिलबु जिते ऑलरेडी उहा अवेलेबिलिटी आहे उन्हनि डिस्ट्रिक्ट्स में उहे प्रोजेक्ट ॾींदी रही आहे, उन्हनि डिस्ट्रिक्ट्स में उहे छोकिरा जेके उतां जा ट्रेन थींदा रहिया आहिनि। इन जे करे असां वटि जेके बैकवर्ड डिस्ट्रिक्ट सॾजनि था उन्हनि डिस्ट्रिक्ट ते को बि अमल न पियो थिए। त जुनेद साहिब जी ॻाल्हि सां वरी मुतफ़िक़ थींदुसि त जेकॾहिं कैरियर काउंसलिंग कजे ऐं उन्हनि नौजवाननि खे इन तरफ़ मैट्रिक में जेके उन्हनि खे ॿुधाइजे त जेके तव्हां यूनिवर्सिटी लेवल ते नथा वञो त अचो डिस्पेंसर जो कोर्स कयो, 1 साल जो तव्हां घर वेठे पंहिंजे कंहिं 2 खां 3 किलोमीटरनि या 5 किलोमीटरनि जी कंहिं बि अस्पताल में हिकु 30,000 खां 40,000 रुपए जी सैलरी वारी नौकिरी करे सघो था
लैब टेक्नीशियन जो कोर्स आहे, एक्सरे टेक्नीशियन जो कोर्स आहे ऐं लेबोरेटरी टेक्नीशियन जो कोर्स आहे। इन खां अलावा हेल्थ टेक्नीशियन जो कोर्स आहे। वरी जेके असां फीमेल साइड अचूं था त अभी असांजूं जेके आहिनि उहे मिडवाइफरी जो कोर्स करे सघनि थियूं ऐं पंहिंजो LHC जो कोर्स करे सघनि थियूं, जंहिंखे असां वटि नाइट में जेके अॼु कमु कनि थियूं उन्हनि जी 50,000 की सैलरी आहे। तव्हां यकीन कंदो अमर साहब, उन्हनि जी फैमिली हिकिड़ी मतिलबु तमामु ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे पई। हिकिड़ी शार्ट कोर्सिस जे ज़रिए 11 महीने जो कोर्स आहे उहो कंहिं पंहिंजे नियरेस्ट जे डिस्ट्रिक्ट मां, जीअं कश्मीर के जेकवाल डिस्ट्रिक्ट वेझो आहे, शिकारपुर डिस्ट्रिक्ट वेझो आहे, उतां कोर्सिस करे ऐं सुठे तरीक़े सां मतिलबु पंहिंजी लाइफ जेका वरी महिरबानी अली लाशारी साहब। अली लाशारी साहब नेटवर्क जे थ्रू डिस्कनेक्ट थी विया आहिनि। साईं जुनेद ख़ैर साहब जे हलूं था। साईं तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कयो। लास्ट टाइम तव्हां डिस्कनेक्ट थी विया हो ऐं तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कयो। जुनेद अहमद ॾियर साहब, तव्हां जेकॾहिं ॻाल्हि पंहिंजी कंटिन्यू करणु चाहियो त कंटिन्यू कयो। जी सर। जी अमर साहब। जी साईं जुनेद अहमद ॾियर साहब जे हलूं पिया त सर जेकॾहिं तव्हां पंहिंजो सवेर ॻाल्हि डिस्कनेक्ट थी विया हो, जेकॾहिं तव्हां कंटिन्यू करणु चाहियो त जी काज़िम साहब, तव्हांजो जेको ॿियो पोर्शन आहे रोज़गार जे हवाले सां, रोज़गार जे मौक़नि जे हवाले सां, त सिंध में या सिंध जे जेके नौजवान आहिनि उनजे लाइ यकीनन रोज़गार जे हवाले सां काफ़ी सारा मौक़ा आहिनि। ऐं हिते मेंशन ज़रूरु कंदो हलंदुसि त स्मॉल मीडियम एंटरप्राइज़ डेवलपमेंट समेडा हिन वक़्तु तमामु पाकिस्तान ऐं सिंध में तमामु वॾो कमु करे रही आहे। उन जूं खोड़ सारियूं अहिड़ियूं ग्रांट्स आहिनि, 5 लख खां वठी 10 लख ताईं, 15 लख ताईं, 20 लख ताईं। सॼो सिंध में ख़ासि तौर ते इंडस्ट्रियलाइज़ेशन न हुजण जे करे, इंडस्ट्रीज़ न लॻण जे करे सिंध जे नौजवाननि जो जेको लाड़ो आहे उहो न रहियो आहे। ख़ासि तौर ते स्किल्स जे हवाले सां असां वटि जेको अगरि नौजवान हिते को स्किल सिखे थो त उनजी यकीनन मार्केट में डिमांड बि घटि आहे। पाण वटि जेके प्लम्बर आहिनि, जेके इलेक्ट्रीशियन आहिनि, मैकेनिक जा जेके स्टूडेंट या उहे जेके स्किल्स जेके असांजा ॿिया सिखनि था, त उनजी डिमांड बनिस्बत पंजाब जे ऐं बनिस्बत KP जे सिंध में घटि रही आहे। त उनजे लाइ जेको समेडा जो जेको रोल आहे उहो यकीनन एप्रिशिएबल आहे। ऐं आउं तव्हांजे तवसु सां, हिन प्लेटफॉर्म जे तवसु सां सिंध जे नौजवाननि खे चवंदुसि त काइंडली तव्हां उन्हनि ते वधीक फोकस कयो। इवन हिन वक़्तु जेको डार साहब आहे, जेको स्पेशल असिस्टेंट आहे प्राइम मिनिस्टर जो, उनजे तरफ़ां हिकिड़ो कामयाबु नौजवान प्रोग्राम शुरू कयो आहे, जंहिंमें 1 लख खां वठी 5 लख ताईं हिकिड़ो टायर आहे। उन पोइ 10 लख खां वठी वेंदे 1 करोड़ रुपए ताईं ग्रांट आहे, टायर 2 आहे। त अहिड़ियूं खोड़ सारियूं ग्रांट्स आहिनि जिन में सिंध जे नौजवाननि खे कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी का बि डॉक्यूमेंटेशन कोन थी करणी पवे। जस्ट तव्हां बिज़नेस ॿुधायो, तव्हां पंहिंजा बिज़नेस आइडियाज़ ॾियो, वैल्यू एडिशन्स ॿुधायो त तव्हां राइस मिल लॻाइणु चाहियो था, तव्हां टोमेटो केचप जो प्रोसेसिंग यूनिट ठहणु चाहियो था, तव्हां राइस मिल लॻाइणु चाहियो था, या तव्हां फ्लोर मिल ठाहिणु चाहियो, या प्लस में तव्हां वटि जेके कोल्ड स्टोरेज आहिनि उहे तव्हां ठाहिणु था चाहियो, त इन जे लाइ सिंध जे नौजवाननि खे तमामु हिकिड़ो सुनहरी मौक़ो आहे त इहो जेको लोन मिले थो, जेको तमामु घटि इंट्रस्ट ते मिले थो, 2% खां वठी वेंदे 4%, 5% ते, ऐं जेका लोन जी जेका ड्यूरेशन आहे उहा अप 10 ईयर्स ताईं आहे। त यकीनन इहो सिंध जे नौजवाननि जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो मौक़ो आहे। त कामयाबु नौजवान खां वठी हुनरमंद पाकिस्तान प्रोजेक्ट आहे, जंहिंमें बि करोड़नि रुपया नौजवाननि खे मिली सघनि था, सिंध जे नौजवाननि खे। या उनखां अलावा जेके असां वटि इंक्यूबेशन सेंटर कमु कनि पिया, ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु पाकिस्तान में मोर देन 50 इंक्यूबेशन सेंटर कमु कनि पिया, जेके 100 खां मथे स्टार्टअप्स जिन जनरेट कया आहिनि। पर बदकिस्मती आहे, ऑन द अदर हैंड अगरि तव्हां कंपेरिज़न कयो इंडिया ऐं पाकिस्तान जो, इहो हिकिड़ो वॾो अलमियो बि आहे असां वटि, जेको असां अॼु हिते डिस्कस बि कयूं पिया। त इंडिया में हिन वक़्तु जेके इंक्यूबेशन सेंटर आहिनि उहे मोर देन 300 इंक्यूबेशन सेंटर्स आहिनि, जेके नवां स्टार्टअप्स, नया बिज़नेस जनरेट करण जे लाइ, जेके बिज़नेस जा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खां स्टार्टअप्स वठनि पिया, ऐं मोर देन 300 इंक्यूबेशन सेंटर कमु कनि पिया। उनखां अलावा पैरेलल हिन वक़्तु जेके इंडिया में जेके नया स्टार्टअप्स आहिनि जिन में ऑलरेडी फंड रेज़िंग जनरेट कई आहे मोर देन 40,000। ऐं रिसेंटली हिकिड़ो आर्टिकल पढ़िया पियो, हुन में मेंशन कयो त 40,000 खां मथे इंडिया में अहिड़ा स्टार्टअप्स आहिनि जेके कामयाबी सां हली रहिया आहिनि, ऐं पाकिस्तान में उन्हनि जो अंगु 7 में बि कोन्हे। ऑन द अदर हैंड अगरि तव्हां शइ जो हिकिड़ो ॿियो एंगल आहे, तव्हां अगरि उन ॾिसो त पाण वटि सिंध जो जेको नौजवान आहे काज़िम साहब, उनखे 5th जनरेशन वार जी त ख़बर आहे त साइबर क्राइम ऐं 5th जनरेशन वार जेका आहे उहा उनखे ॼाण आहे।
पर उनखे 5th जनरेशन टेक्नोलॉजीज़ जी ख़बर कोन्हे। तव्हां पाण वटि 5th जनरेशन टेक्नोलॉजीज़ छा आहिनि, मशीन लर्निंग छा आहे, रोबोटिक लर्निंग छा आहे, पाण वटि जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस छा आहे, सॼी दुनिया हिन वक़्तु इन ते कमु करे पई ऐं इंडिया $480 मिलियन हुन ते स्पेंड थी करे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग ऐं 5th जनरेशन टेक्नोलॉजीज़ ते। इंटरनेट ऑफ थिंग्स तव्हांखे त फेडरल गवर्नमेंट लेवल ते जेका बजट आहे जनरेशन टेक्नोलॉजीज़ जे लाइ या आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे लाइ, उहा $2 बिलियन बि न आहे, $2 मिलियन बि न आहे असां वटि। त हाणे इहो हिकिड़ो डिमांड ऐं सप्लाई जो चकर ते आहे त पाण खे इन्हनि शयुनि ते बि हाणे ॻाल्हाइणु खपे, पाण खे इन्हनि शयुनि ते बि हाणे बहस करणु खपे त जेका बजट एलोकेशन आहे उन ते बि पाण डिस्कस कयूं। त इहे खोड़ सारा स्पेसिस आहिनि। तव्हां अगरि पंहिंजे सर्किल में ॾिसो, सॼा नौजवान आहिनि, सिंधी नौजवान जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस तरफ़ वञनि था, मशीन लर्निंग जी तरफ़ वञनि था, इंटरनेट ऑफ थिंग्स तरफ़ वञनि था। सिंध जा अहिड़ा मां त चवां त अगरि लखनि में अगरि तव्हांखे चंद नौजवान अहिड़ा मिलंदा जेके इन्हनि तरफ़ वञनि पिया, त असांखे हिन वक़्तु इन्हनि तरफ़ कमु करण जी सख़्तु ज़रूरत आहे, सख़्तु काउंसलिंग करण जी ज़रूरत आहे। काज़िम साहब जहिड़ा नौजवान, तव्हां जहिड़ा साथी, अगरि असां इन्हनि शयुनि तरफ़ वधीक फोकस कयूं त तमामु वॾो हिकिड़ो असां स्टप पैदा करे सघूं था, हिकिड़ो तमामु वॾो। ऐं ख़ासि तौर ते असां वटि जेसिताईं इकनॉमिक ज़ोन असां वटि आहिनि, खैरपुर इकनॉमिक ज़ोन आहे, ॿिया इकनॉमिक ज़ोन असां वटि हिन वक़्तु असांजो घारो में इकनॉमिक ज़ोन जनरेट थिए पियो सीपेक जे थ्रू, तमामु वॾी अपॉर्चुनिटी आहे सिंध जे नौजवाननि जे लाइ। पर सिंध जे नौजवान खां अगरि तव्हां पुछो उन्हनि शयुनि जे बारे में त हू मुकम्मल लातालुक बणियल आहे। हुनजी अगेन मां जेका तव्हां सां ॻाल्हि कई त हुनजी प्रायोरिटी गवर्नमेंट जॉब तरफ़ रही आहे। गवर्नमेंट जॉब वठणु चाहे थो, 10,000 15,000 वाइट कॉलर जॉब आहे, ड्यूटी न कयो तव्हांखे 15,000 रुपया मिलंदा। सिंध जे नौजवान जी तरजीह इन तरफ़ रही आहे। त हाणे पाण खे वधीक इन ते ज़रूरत कमु करण जी ज़रूरत आहे ऐं इन तरफ़ असां वधीक नौजवाननि खे माइल करण जी कोशिशि कयूं त सीपे जहिड़ी गोल्डन वटि आहे जेका $1 बिलियन जेका चाइना जी इन्वेस्टमेंट। मुंहिंजी रिसेंटली हिकिड़े दोस्त सां डिस्कस थी, हू सखर मोटरवे ते कमु प्रोजेक्ट ते कमु करे पियो। बदकिस्मती आहे त असां वटि जेको 90% जेको लेबर आहे उहो ॿाहिरि नथो अचे। तव्हां थरकोल जो एग्ज़ाम्पल वठो, तव्हां थरकोल ते जेके टेक्निकल जेके पोज़ीशन्स आहिनि, टेक्निकल जेके असां वटि जेके स्किल वारी पोज़ीशन्स आहिनि, उनमें 90% तव्हां वटि लेबर ॿाहिरियों आहे। ही समाज जी इन सिंध जी इन खां क़ीमती कहिड़ी असां सिंध में नौजवान पैदा ई न करे सघिया आहियूं, अहिड़ो नौजवान स्किल ई न कढी सघिया आहियूं, अहिड़ो स्टफ सघिया आहियूं, अहिड़ो ह्यूमन रिसोर्स न करे सघिया आहियूं जेको इन्हनि तरफ़ अचे। त इन ते तमामु वॾे कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो त चैम्बर ऑफ कॉमर्सिस खे असांखे एक्टिव करिणो पवंदो। सिंध जा जेके चैम्बर ऑफ कॉमर्सिस आहिनि उहे उन्हनि जो जेको रोल आहे उहो ॾाढो हिकिड़ो अपाहिज वारो रोल बणिजी वियो आहे। तव्हां पंजाब जा चैम्बर ऑफ कॉमर्स ॾिसो, तव्हां फैसलाबाद जो चैम्बर ऑफ कॉमर्स ॾिसो, लाहौर जो चैम्बर ऑफ कॉमर्स ॾिसो त उहे केतिरा प्रोएक्टिवली कमु कनि पिया, हू केतिरो नौजवाननि खे एम्फसाइज़ कनि पिया, उन्हनि खे प्रमोट कनि पिया। उन्हनि जी कैपिटल इंक्यूबेशन सेंटर हिकिड़ो हाणे रिसेंटली लॉन्च थियो आहे, ॾाढो ज़बरदस्त कमु करे पियो। त सिंध खे इन्हनि टेक्नोलॉजी जी तरफ़, इन्हनि डिजिटल स्किल्स जी तरफ़ अचिणो पवंदो ऐं यकीनन तमामु वॾो त पैसो आहे। तव्हां हिन वक़्तु ॾिसो त जेके ही डिजिटल जेके टाइकोन्स वेठा आहिनि, टेक टाइकोन्स जेके चवनि था, सुंदर पिचाई खां वठी करे ॿिया जेके एप्पल में वेठा आहिनि, उहे इंडिया में $1 बिलियन जी इन्वेस्टमेंट खणी था अचनि। उहो जेको डायस्पोरा जेको वेठो आहे, जेको जेके जाइंट कंपनीज़ आहिनि उन्हनि में, उहो पंहिंजे मुल्कनि में $100 बिलियन इन्वेस्टमेंट खणी थो अचे। पर तव्हां सिंध जो या पाकिस्तान जो जेको टेक जाइंट आहे, तव्हां ॾिसो त उहो हथ ते ॻणण जिन बिन आहे, उहे आहिनि ई कोन। त यकीनन हिकिड़ो वॾो स्पेस आहे जेको करण जी ज़रूरत आहे। ऐं सिंध गवर्नमेंट खे ऐं ख़ुशूसी सिंध गवर्नमेंट खे इहो हमेशह फोकस कयो आहे, जेकी जॾहिं बि असांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जे नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, त भई तव्हां सिंध में वधि खां वधि इंडस्ट्रियल नौजवाननि खे सिंध जे नौजवाननि खे उन्हनि तरह वठिजो। असां वटि नेवेटिक प्रोग्राम हलियो, उन में असां वटि बदकिस्मती सां तव्हांखे ॿुधायां त कोन्हे नेवेटिक जो जेको हिते असां उन्हनि खे इलाज करे पिया, उन्हनि खे 3,000 पर जेका उन्हनि जी अटेंडेंस आहे, उन्हनि जी यूथ डेवलपमेंट प्रोजेक्ट जो तव्हां हशर ॾिसो, उहो तव्हांजे साम्हूं आहे। उहो केॾो वॾो हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट हुयो, हुन मां केॾो वॾो असांखे असीं
समाज ऐं बहसियत जेके असांजा जेके एले दानिश्वर आहिनि इहे सभु पहलू आहिनि जिन ते तव्हां रिसर्च करो था। ओवर टू यू। थैंक यू जूनियर अहमद साहब, तव्हांजी तमामु वेरी इम्पोर्टेंट ऐं तमामु अहम गुफ़्तगू ऐं असांजे नौजवाननि खे बिल्कुलु ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे ऐं असांजा जेके वॾा आहिनि, जेके फैमिली जा पेरेंट्स आहिनि, जिन जा नौजवान आहिनि, उन्हनि खे बि इहा सम्झणु घुरिजे। साईं कादम शाह साहब, तव्हां जे अचो पिया त असांजो जेको नौजवान आहे उहो डिपेंडेंसी ते तमामु घणो आहे ऐं उहो पंहिंजे वालदेन जे या पंहिंजे भाउ जे या पंहिंजे दोस्त ते घणो डिपेंडेंट करे थो ऐं उनजे करे इहो बि मेन रीज़न आहे त उहो असांजो सिंध जो नौजवान घणो अॻियां नथो निकिरे। त उन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे ऐं तव्हां जे करे उन्हनि खे कहिड़े नमूने सां उहो डिपेंडेंसी मां उहो निकिरनि, जेकर उनजो को हल तव्हां आहे त काइंडली ॿुधायो। थैंक यू अहमद साहब, वेरी गुड क्वेश्चन। उन खां पहिरीं जो पाण हिन क्वेश्चन था वञूं, जुनेद साहब जूं ॿ टे ॻाल्हियूं हुयूं जेके मूंखे ॾाढियूं सुठियूं लॻियूं। उन्हनि खे जेकॾहिं न माना शॉर्ट लफ़्ज़नि में कजे त नौजवाननि लाइ त सितारों से आगे जहाँ और भी है, 5th जनरेशन या आर्टिफिशियल इंटेलिजेंस या जेके बि शयूं आहिनि, असांजे नौजवाननि खे वाकई सम्झणु घुरिजनि त सितारों से आगे जहाँ वाकई में इलाही कुझु आहे, पर बदकिस्मती सां असां जेके आहियूं तमामु पुराणनि शयुनि में फाथल आहियूं। हिकिड़ो बुखारी जो शेर आहे त सिंध जे सूरनि जो कोन्हे आंध पान, घर ॾठल बहकियल ढगी कमज़ोर डान, कोई बि शइ पर खे वटींदो थो चवे, सौट खां करणो अथनि जल्दी पर। तो इहा हिकिड़ी असांजी बदकिस्मती बि रही आहे। अच्छा, हाणे तव्हांजे क्वेश्चन ते आउं अचां। सॉरी, आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो रहां त मुंहिंजे लैपटॉप जी बैटरी बिल्कुलु लो आहे, जेकॾहिं आउं केॾी महिल बि थी वञा हलियो डिस्कनेक्ट त आई ट्राई। तव्हांजो सवाल इहो डिपेंडेंसी वारो, इहो हिकिड़ो जेन्युइन क़िस्म जो मसइलो आहे ऐं तमामु वॾो मसइलो आहे असांजे मुआशिरे में। मूं तमामु घणनि नौजवाननि खे ॾिठो आहे मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में, जॾहिं उन्हनि खां तव्हां का बि शइ पुछंदो त उन्हनि जो हिकिड़ो आंसर ईंदो आहे ॾाढो मज़ेदार क़िस्म जो, सर फलाणे रीज़न जे करे, फलाणी शइ जे करे आउं ही करे न सघियसि। मूंखे यादि पवे थो, मूं जॾहिं मास्टर्स पे कई त मास्टर्स दौरान पाकिस्तान खां ॿाहिरि मुंहिंजी पार्ट टाइम जॉब हूंदी हुई किथे, त उते हिकिड़ी छोकिरीअ सां पॉइंट कई हुई, शी वाज जस्ट 17, त उनखां मूं पुछियो मुंहिंजी फर्स्ट सैलरी अचण वारी, त उनखां मूं जॾहिं पुछियो त तूं पंहिंजी फर्स्ट सैलरी मां छा कंदे, त हुन ॾाढो खिली करे मूंखे चयो त I'll give rent to my father। मूंखे ॾाढी ॻाल्हि अजीब लॻी, पंहिंजे पीउ खे रेंट ॾींदे, त मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां डिफरेंट कल्चर में अचूं था, त मूंखे ॾाढी इहा ॻाल्हि अजीब लॻी त पंहिंजे पीउ खे त आऊं कीअं रेंट ॾींदे। त मूं पुछियोमांसि, मूंखे ॾाढी क्यूरियोसिटी थी त वाए तूं छो ॾींदे, त बिकॉज़ आई एम अर्निंग माई सेल्फ नाउ, आई कैन टेक केयर ऑफ माई एक्सपेंसिस। इहा हिकिड़ी शइ हुई जेका असांजे मुआशिरे में बिल्कुलु बि न आहे। जेकॾहिं कंहिंखे तव्हां ॿुधाईंदा बि सही, उनखे ॾाढी अजीब ॻाल्हि लॻी। असां वटि डिपेंडेंसी जो वॾो सबबु इहो आहे त नंढे हूंदे खां असां स्पून फीडिंग कराई आहे ॿारनि खे, ऐं असां हर शइ तयारु करे वेंदी आहे। हाणे हिन खां जान कीअं थी छॾाए सघिजे डिपेंडेंसी खां। मुंहिंजो हमेशह खां इहो रहियो आहे, ऐं पंहिंजे भाइटिया ऐं भाइटियूं हूंदा आहिनि, उन्हनि खे हमेशह का बि मूंखां डिमांड कंदा आहिनि त उनजे बदिले में चवंदा आहिनि तव्हां छा कंदा, तव्हां कुझु करे ॾेखारियो त पोइ तव्हांजी इहा डिमांड पूरी कई वेंदी। मुंहिंजियूं ॿ नंढियूं भाइटियूं आहिनि, दे आर लाइक 7 and 6, त उहे अक्सर कॾहिं दादा ख़र्ची ॾियो, त मूं हुननि खे छा चयो त हुन में जस्ट अर्निंग जी सलाहियत पैदा करण लाइ मूं ॿूटा पोखिया हुया। उन्हनि खे मूं चयो त तव्हां हिननि ॿूटनि खे पाणी ॾियो डेली 2 दफ़ा, ऐं तव्हांखे महीने में पघार ॾींदुसि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो को वॾी पघार न ॾींदुसि, पर हुननि में हिकिड़ी सलाहियत इहा पैदा थींदी त डिपेंडेंट न रहां ख़र्ची लाइ, पोइ अॻिते हली जॾहिं थोरियूं सम्झ वारियूं थींदियूं त दे विल नो की असां ही जेका पैसा मिलनि पई अर्न कया आहिनि, इन जे एवज़ असांखे को कमु करिणो आहे। त पेरेंट्स खे मुंहिंजी सलाह इहा हूंदी, या जेके असांजा वॾा आहिनि सलाह इहा हूंदी त जेके असांजा नौजवान आहिनि, कंहिं बि क़िस्म जी जेकॾहिं उन्हनि में डिपेंडेंसी आहे त सिधो जवाबु ॾियण जे बजाए बहितर आहे उन्हनि खे इंगेज कयो वञे कंहिं शइ में, कंहिं
अहिड़े अमल में एंगेज कयो वञे जंहिंसां उनजी सलाहियत वधे उन मामले में, चाहे उहा पैसनि कमाइण जी हुजे, चाहे उहा नौकिरी लाइ अप्लाई करणु हुजे, चाहे स्कॉलरशिप लाइ अप्लाई करणु हुजे, या ज़िंदगी जो को ॿियो कमु हुजे। हिकिड़ो नंढो आहे मिसाल, मूंखे ख़बर न आहे त लैपटॉप केतिरो मुंहिंजो साथ ॾींदो। तव्हां में बि ॿुधो बि हुजे पोपट जो मिसाल ऐं कंहिं रांदिल माण्हू जो। पोपट जॾहिं नंढड़ो हूंदो आहे त उहो लारवा जी शक्ल में हूंदो आहे ऐं उहो बिल्कुलु बंदि हूंदो आहे, हिकिड़े कीड़े जी शक्ल में हूंदो आहे, ऐं पोइ हुन मां निकिरंदो आहे त जी पोइ पोपट थी सघंदो आहे। पोइ माण्हू हुयो गुज़रियो पिए, ॾिठईं त उहो लारवा जेको हुयो इलाही स्ट्रगल पियो करे, हुन ॾिठो काफ़ी देरि गुज़री वई त वरी बि ॾिठईं त उहो लारवा ॾाढो कोशिशि पियो करे हुन पंहिंजे हॉल मां ॿाहिरि निकिरनि जी, पर उहो निकिरी न पियो सघे। त हुनखे रहम अची वियो ऐं हुन छा कयो, नंढो कंडो खणी करे उन लारवा खे थोरी कटियो त जीअं उहो ॿाहिरि निकिरी सघे, उन हॉल खे कटी। त उहो निकिरी त आयो, पर उनजा जेके पर हुया उहे तमामु नंढा हुया, उनजी बॉडी तमामु वॾी हुई पर नंढा हुया। उहो जेको प्रोसेस हूंदो आहे जंहिंमें लारवा पंहिंजे हॉल मां निकिरंदो आहे, उन लाइ पंहिंजे लाइ तमामु घणी क़ुवत लॻाईंदो आहे, जेको फ्लूइड उनजी बॉडी में हूंदो आहे उनजे परनि में अची वेंदो आहे, उनजा पर पूरा खुली वेंदा आहिनि। हुन रांदिल माण्हुनि जी मदद त करे छॾी, हुनखे डिपेंडेंट त बनाई उन हॉल मां कढण जे, पर हुनजे रिज़ल्ट में छा थियो त उहो जेको पोपट हुयो उनजा पर खुली न सघिया, ऐं पर न खुलण जे करे उहो जेको पोपट हुयो ज़िंदगी में अॻियां वधी न सघियो ऐं हुनजी ज़िंदगी ख़तमु थी वई। हाणे इहो मिसाल असांजी डेली लाइफ ते तमामु घणो अप्लाई थिए थो। त ॿारनि ते कॉन्फिडेंस रखो, उन्हनि खे मौक़ियो फ़राहम कयो, उन्हनि खे तव्हां इंगेज कयो मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में, मुख़्तलिफ़ शयुनि में, जिन में कॉन्फिडेंस पैदा थिए ऐं उनजी डिपेंडेंसी ख़तमु थिए। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो एॾो ॾुखियो कमु न आहे, नंढे इनिशिएटिव सां थी सघे थो। ऐं जेकॾहिं पेरेंट्स ऐं असांजा जेके वॾा भाउ आहिनि या जेके वॾा फैमिली मेंबर आहिनि यूथ खे, नौजवान ॿारनि खे एंगेज कंदा रहनि, त उन्हनि में डिपेंडेंसी बिल्कुलु ख़तमु थी सघे। जी काज़िम शाह साहब, तमामु तव्हांजी महिरबानी वॾी। बिल्कुलु साथियो, जीअं यूरोप कंट्रीज़ में थींदो आहे, नंढे हूंदे खां ई उन्हनि ॿारनि में उहा तरबियत ॾिनी वेंदी आहे त जीअं हू डिपेंडेंट न रहनि। इवन एतिरे हद ताईं त यूरोप में त शायदि ईअं बि थींदो आहे त नंढा ॿार 1 ईयर जो या 2 ईयर जो जेको वाक पाण करे सघे थो, त उहो शॉपिंग बि पंहिंजी पाण कंदो आहे, सिर्फ़ु उन जे करे त हुन पंहिंजी पसंदि ऐं पंहिंजो डिसीजन मेकर हू पाण थिए। सो जुनेद अहमद साहब ॾियणो था त सर, असांजो जेको नौजवान आहे, जेको सिंध जो नौजवान आहे ख़ासि तौर ते, यकीनन तव्हां पहिरीं बि ॻाल्हि कई पर हिनखे मां थोरो अञा वधाईंदो वञा, त उहो बिज़नेस साइड न पियो अचे, उहो एंटरप्रेन्योर न पियो थिए, या हुन वटि पैसा आहिनि पर उहो जेकॾहिं हुनखे पैसा मिलनि था त उहो वञी मोबाइल वठी थो अचे, लैपटॉप वठी थो अचे, या पंहिंजी का गाॾी वठी थो अचे, पर उन्हनि पैसनि खे, उन अमाउंट खे उहो यूटिलाइज़ करे एज़ अ बिज़नेसमैन नथो थिए। को अहिड़ो को हुन वटि आइडिया कोन्हे को त हू पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे शहर में को नंढिड़ो को बिज़नेस करे, जीअं हुन 10,000 मां या 20,000 मां हुनजो विजन हुजे त मूंखे 10,000 मां मूंखे महीने जे अंदरि 20,000 करणा। त इन जे पोयां छा फुक़दान आहे, या इहो छा असांजो नौजवान वटि उहा सलाहियत कान्हे का, या उन नौजवान खे असांजी जेका मोटिवेशन कान्हे का एनवायरमेंट जी, सोसाइटी जी। अमर साहब, इन में 2-3 पहलू आहिनि। हिकिड़ो वॾो जेको पहलू आहे असां वटि समाज में, असां वटि जेको बिज़नेस आहे, जेको एंटरप्रेन्योरशिप आहे, उनजे लाइ एक्सेप्टेंस कोन्हे। हर माण्हू असां वटि समाज में नौजवान जेको आहे, जीअं तव्हां पहिरियों डिस्कस कयो त हू शॉर्टकट जी वे में लॻो पियो आहे त भई मूंखे हिन सुपर एलीट क्लास में, अपर क्लास में जॉइन करिणो आहे, ऐं हुनजे लाइ सवले में सवलो तरीक़ो कहिड़ो आहे। यकीन अगरि तव्हां बिज़नेस कयो था त हुन में तव्हांखे मुस्तक़िल मिज़ाजी घुरिबल आहे, तव्हांखे शरीर महिनत थी करणी पवे, ऐं उनजे लाइ तव्हांखे हिकिड़ी एफर्ट्स लॻाइणियूं पवनि, त उनजे लाइ हू शॉर्टकट यूज़ सम्झे। ॿियो इहो ॻाल्हि आहे समाज में असांजा जेके रवैया आहिनि उहे बि उनखे डिस्करेज था कनि। असां वटि रवैया इन शइ खे यकीनन इनकरेज कनि था त भई हू CS जी तयारी करे थो, हू कमीशन जी तयारी करे थो, पर हुनजे लाइ इहो हिकिड़ो एप था सम्झनि त भई हू पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करे थो, पंहिंजो को शॉप खोले थो, पंहिंजी का ब्रांड खोलणु चाहे थो, ब्रांड इनिशिएट करणु चाहे थो। इन जे लाइ समाज जा जेके रवैया आहिनि, हिकु त तव्हां उन वॾी हर्डन्स जेका आहे उहा हिकिड़ी पैदा थिए पई। ॿी जेका हिकिड़ी हर्डन्स आहे, जेको ऑब्स्टिकल आहे, उहो इहो आहे त उन नौजवान जी जेका कैपेसिटी डेवलप थियणु खपे, जेके उनखे मौक़ा मिलणु खपनि, या जेका बिज़नेस इनिशिएट करण जे लाइ जेका हुन वटि जेके घुरिबल ॼाण आहे, या हिकिड़ा जेके टेबोज़ आहिनि, रिस्क टेकिंग जेके आहे, उहा रिस्क खणणु नथो चाहे नौजवान। ॿियो हिकिड़ो इहो पहलू आहे।
त यकीनन सिंध जे नौजवान खे हाणे अॻिते अचिणो पवंदो। ऐं तव्हां ॾिसो ही मार्क ज़करबर्ग जेको फेसबुक जेको बानी आहे उन खां वठी तव्हां एयरबीएनबी जो हिते तमामु शानदार मिसाल ॾींदुमि त एयरबीएनबी ऐं करीम उहे वाहिद कंपनीज़ आहिनि जिन वटि पंहिंजो असेट बि कोन्हे। जिन वटि करीम जेका हिन वक़्तु वर्ल्ड वाइड जेका सर्विस ॾिए पई, जेका टैक्सी सर्विस ॾिए पई, उन वटि त पंहिंजी हिकिड़ी गाॾी बि कोन्हे। इवन इनिशियल डेज़ जॾहिं उन्हनि शुरू कयो त उन्हनि वटि पंहिंजी ऑफिस बि कोन हुई, पंहिंजी उहा रेंटेड ऑफिस हुई। अॼु सॼी दुनिया में उन्हनि जी चेन आहे, सॼी दुनिया में उन्हनि जो बिज़नेस आहे, जेको उन्हनि जो बिज़नेस जेको आहे उहो $1 बिलियन जो रेवेन्यू ॾिए पियो। सिर्फ़ु हिकिड़ो आइडिया हुयो, हिकिड़ो कॉन्सेप्ट हुयो त भाई जेका हिकिड़ी ऑनलाइन जेका टैक्सी सर्विस आहे उहा उन्हनि शुरू कई, उन्हनि फैसिलिटीज़ ॾिनियूं, उन्हनि टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वरितो। अॼु उहे दुनिया जा बिलियनर आहिनि। तव्हां मिसाल वठो एयरबीएनबी दुनिया में तव्हां किथे बि अगरि तव्हां ट्रेवल कयो, उनजे लाइ अॼुकल्ह अगरि तव्हां ट्रेवल कयो था त तव्हांखे अकोमोडेशन जे लाइ को तव्हांखे सस्तो ऐं चीप होटल खपे। तव्हांखे फर्स्ट प्रायोरिटी असां वटि इहा रहंदी आहे। एयरबीएनबी उन में हिकिड़ी नई शइ इंट्रोड्यूस कराई त भाई जेके असां वटि जेके गेस्ट हाउसिस आहिनि, जेको माण्हू पंहिंजो रूम रेंट करणु चाहे थो, पंहिंजो पोर्शन जेको घर जो आहे उहो रेंट करणु चाहे थो, उनजे लाइ उन्हनि हिकिड़ो सिंपल आइडिया खणी आया त भाई एयरबीएनबी जी वेबसाइट ते तव्हां उहो मेंशन कयो, असां तव्हांखे क्लाइंट ॾींदासीं। अॼु एयरबीएनबी दुनिया जी फास्टेस्ट ग्रोइंग जेकी कंपनीज़ आहिनि उन्हनि में उनजो शुमारु थिए थो। ऐं एयरबीएनबी वटि पंहिंजी हिकिड़ी ऑफिस बि कोन्हे। हू विचुअल कमु कनि पिया, हू लैपटॉप जे थ्रू कमु कनि पिया, हुन वटि फिज़िकली पंहिंजी का बि स्पेस कोन्हे जिते एयरबीएनबी वेही कमु करे पई। त अमर साहब इहे टेबोस असां वटि जेके सिंध जे जेके नौजवाननि वटि आहिनि उन्हनि खे टोड़ना पवंदा। तव्हां अलीबाबा जो मिसाल वठो, टेक्नोलॉजी जो जाइंट आहे, $1 बिलियन जी हुनजी इनकम आहे। पाकिस्तान जी जेका GDP आहे, पाकिस्तान जी जेका टोटल रेवेन्यू जेके पाकिस्तान जा आहिनि एज़ अ कंट्री, उहे अलीबाबा जी जेका एनुअल जेका इनकम आहे उनखां घटि आहिनि। त इहे असां वटि मिसाल आहिनि। अमेज़ॉन कंपनी जो असां वटि मिसाल आहे, असां वटि दराज़ कंपनी जो मिसाल आहे, असां वटि ज़मीन.com जो मिसाल आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि टेक्नोलॉजी जेके सपोर्टेड आहिनि, जेके डिजिटल मीडिया जे सां जेके लिंक आहिनि, उहे माण्हुनि बिज़नेसिस शुरू कया। हिकिड़े कैबिन में, हिकिड़े नंढड़े शॉप ते, हिकिड़े नंढड़े हट खां उन्हनि शुरू कयो। अॼु उहे दुनिया जा टेक्नोलॉजी जाइंट आहिनि, अॼु उहे दुनिया जा बिलियनर आहिनि। त असांजे सिंध जे नौजवाननि खे इन्हनि तरफ़ अचिणो पवंदो। इहे जेके टेबोज़ आहिनि, जेको रिस्क टेकिंग जेको फैक्टर आहे, जेको खौफ़ आहे, जेको हिकिड़ी हेज़िटेशन आहे कारोबार करण में, जेके एंटरप्रेन्योरशिप तरफ़ नथा अचणु चाहिनि, इवन फाइनेंसिंग जो अगरि इशू आहे त फाइनेंसिंग जो इशू हल करण जे लाइ बि असां वटि खोड़ सारा अल्टरनेट आहिनि, खोड़ सारा असां वटि मिसाल आहिनि। इवन खोड़ सारा अहिड़ा इंस्टीट्यूट आहिनि जेके फाइनेंसिंग कनि था। शर्त इहो आहे त तव्हां वटि सिंध जो नौजवान कमिटेड हुजे, सिंध जो नौजवान डेडिकेशन सां अचे, सिंध जो नौजवान हिकु जज़्बे तहत अचे, त उनजे लाइ अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि, उनजे लाइ स्पेस बि आहे ऐं उनजे लाइ फाइनेंसिंग जा इंस्टीट्यूट बि आहिनि। सो आउं गुज़ारिश कंदुमि हिन प्लेटफॉर्म सां त सिंध जो नौजवान इन्हनि टेबोस खे, इन्हनि रवायतुनि खे टोड़े ऐं बिज़नेस तरफ़ अचे। यकीनन तमामु वॾो हिकिड़ो स्पेस आहे जेको सिंध जो नौजवान कवर करे सघे थो। सर जी जिन जे मतलब तमामु वैल्यूबल गुफ़्तगू यकीनन नौजवान सिंध जे नौजवान लाइ ख़ासि तौर ते तमामु वॾो हिकिड़ो गेप आहे। ऐं सिर्फ़ु शर्त इहो आहे त उहो हिकिड़ा कमिटेड हुजनि, महिनत कनि ऐं उहो लॉन्ग टर्म प्लानिंग हुजे ऐं उन्हनि वटि को आइडिया हुजे, स्किल हुजे हुनखे। सो असां वञूं पिया प्रोग्राम खे कंक्लूजन करण ॾियां त साईं काज़म शाह साहब जे अचूं पिया त सर जीअं त अॼु इंटरनेशनल यूथ डे बि आहे ऐं यूथ डे जे हवाले सां असांजे सिंध जे नौजवाननि खे ख़ासि तौर ते तव्हां को कहिड़े क़िस्म जो प्रोग्राम ॾियणु चाहियो था ऐं जेकॾहिं ख़ासि तौर ते उन नौजवान लाइ जेको सिर्फ़ु डिपेंडेंट आहे या सिर्फ़ु ईअं सम्झो त उहो ख़्वाब पियो ॾिसे पर उहो उन वटि को अमली कमु उन ख़्वाब खे पूरो करण लाइ कोन्हे को। प्लीज़ सर। महिरबानी सर। ऐं ॿ ॻाल्हियूं कंदो आहियां हमेशह हर प्लेटफॉर्म ते जॾहिं बि यूथ सां इंटरेक्शन थींदी आहे त हीअ ॿ ॻाल्हियूं ज़रूरु कंदो आहियां। जो मूंखे लॻंदो आहे हीअ ॿ ॻाल्हियूं हिननि जो मुंहिंजी ज़िंदगी में ज़ाती तौर ते तमामु घणो असरु रहियो आहे। ऐं कुझु दोस्तनि खे जॾहिं मूं इहे सलाहूं ॾिनियूं हुयूं त उन्हनि बि उनजो काफ़ी सारो फ़ाइदो। नंबर 1 सलाह आहे त ज़िंदगी लाइ हिकु स्ट्रेटजी जी ज़रूरत हूंदी आहे। करियर लाइ, करियर डेवलपमेंट लाइ हिकु स्ट्रेटजी जी ज़रूरत हूंदी आहे। त असांजे नौजवाननि खे ज़रूरी आहे उन्हनि लाइ त उहे का स्ट्रेटजी ठाहिनि। हाणे करियर लाइ स्ट्रेटजीज़ ख़ासि तौर ते जेके यूनिवर्सिटी जा नौजवान आहिनि उन्हनि लाइ 3 क़िस्म जूं स्ट्रेटजीज़ थी सघनि थियूं जंहिंखे उहे फॉलो करे सघनि था। हिकिड़ी आहे सप्लाई
स्ट्रेटजी, सप्लाई ड्रिवन। मतलब मार्केट में कंप्यूटर साइंटिस्ट की सप्लाई जी भरमार है। मार्केट में हर को माण्हू कंप्यूटर साइंटिस्ट थियणु चाहे, हर को माण्हू CSS ऑफिसर थियणु चाहे, हर माण्हू जेको MBA करण थो चाहे, या हर माण्हू डॉक्टर इंजीनियर वग़ैरह थियणु थो चाहे। इहा सप्लाई स्ट्रेटजी, माना सप्लाई थींदी वञे इदारनि मां, नौजवान जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ शयुनि में, मुख़्तलिफ़ अहिड़ियुनि फील्ड्स में वेंदा वञनि जंहिंजी भरमार हुजे, रिगार्डलेस ऑफ उन शइ जी मार्केट में डिमांड आहे या न। नंबर 2 ते डिमांड ड्रिवन स्ट्रेटजी। डिमांड ड्रिवन स्ट्रेटजी छा आहे त मार्केट में टेक्निकल स्किल्स जी ज़रूरत है, मार्केट में सोशल साइंटिस्ट की ज़रूरत है, मार्केट में बैंकर की ज़रूरत है, इकोनॉमिस्ट की ज़रूरत है, या इनोवेटर की ज़रूरत है, एंटरप्रेन्योर की ज़रूरत है। उन तहत नौजवान पंहिंजी स्ट्रेटजी ठाहे। पर इन खां हिकिड़ो स्टेप अॻियां आहे डिमांड अलाइंड स्ट्रेटजी। ऐं डिमांड अलाइंड स्ट्रेटजी छा आहे, जंहिंमें टेक्निकल स्किल जी ज़रूरत है, उहा स्पेसिफिक कहिड़ी टेक्निक है, कहिड़ी स्किल आहे, उहा कंप्यूटर जी स्पेसिफिक कहिड़ी फील्ड आहे जेका इन आहे मार्केट, जंहिंजी मार्केट में ज़रूरत आहे, या जंहिंमें जी मार्केट में ज़रूरत थियण वारी आहे। उन खां अलावा न सिर्फ स्किल या स्पेसिफिक नॉलेज, इट्स बिहेवियर एज वेल। उहा स्पेसिफिक बिहेवियर हुजे जेको उन इंडस्ट्री सां लाॻापियल आहे। जेकॾहिं तव्हांखे माइक्रोसॉफ्ट में वञिणो आहे त तव्हांखे माइक्रोसॉफ्ट जहिड़ियूं स्किल्स खपनि, माइक्रोसॉफ्ट जहिड़ी नॉलेज खपे, ऐं माइक्रोसॉफ्ट जहिड़ो बिहेवियर खपे। इन टिनि शयुनि जी कॉम्बिनेशन तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे डिमांड अलाइंड स्ट्रेटजी। त हमेशह नौजवाननि खे इहा हिदायत कंदो आहियां त तव्हां डिमांड अलाइंड स्ट्रेटजी ते हुजो या डिमांड ड्रिवन ते हुजो। महिरबानी करे तव्हां सप्लाई स्ट्रेटजी ते न वञो, बिकॉज एवरीबडी इज़ डूइंग, आई शुड बी डूइंग, दिस इज़ नॉट अ वाइज थिंग टू डू। इन खां अलावा ॿियो जेको मुंहिंजो मैसेज हूंदो आहे हमेशह, या जेका सलाह हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त तव्हां एज़ अ नौजवान तव्हां वटि ॿिनि क़िस्म जा रिग्रेट आहिनि। तव्हां उन्हनि खां मां को बि हिकिड़ो रिग्रेट खणी सघो था। हिकिड़ो रिग्रेट आहे हार्ड वर्क, जेको पे ऑफ कंदो अॼु खां 5-8-10 सालनि खां। ॿियो रिग्रेट आहे नाकामी, जेको तव्हां हासिल कंदो 5-8-10 सालनि खां। हिन वक़्तु इंजॉय कंदो, घुमंदो फिरंदो, पंहिंजो टाइम ज़ाया कंदो, बग़ैर स्ट्रेटजी जे, बग़ैर गोल जे ज़िंदगी गुज़ारींदो, पर अॼु खां 5-8 सालनि खां पोइ तव्हांखे तमामु घणी तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारणी। सो अॼु जी उमिरि में, नौजवानी जी उमिरि में तव्हां जेका बि शइ कंदो उहा डबल थींदी। जेकॾहिं तव्हां महिनत कंदो त उनजो फल तव्हांखे डबल मिलंदो अॼु खां 5-8-10 साल खां पोइ। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजो टाइम विञाईंदो ऐं ज़ाया कंदो त तव्हांखे 5-8 सालनि खां पोइ ज़िंदगी तव्हां लाइ एतिरी आसान न हूंदी, ऐं तव्हां मोहताज हूंदो ॿियनि जा। ऐं तव्हां ॾिसंदो त तव्हांजा पीयर, तव्हांजा दोस्त जेके आहिनि उहे तव्हांखे काफ़ी अॻियां निकिरी विया हूंदा, ऐं तव्हां सिर्फ़ु तव्हां वटि हसरत हूंदी। ऐं उन वक़्त में जॾहिं तव्हां चाहींदो बि सही त आउं अॻिते वधां, त उन लाइ तव्हांखे ॿीणी टीणी ऐं चौनी महिनत करणी पवंदी। बिकॉज़ एट दैट टाइम यू विल बी ओल्ड, तव्हां 30-35 या 40s में हूंदो, तव्हां में उहा एनर्जी न हूंदी, तव्हां में उहा स्पार्क न हूंदी। तंहिंजे लाइ ज़रूरी आहे त तव्हां जॾहिं नौजवान आहियो, तव्हांजी उमिरि जॾहिं 17-18 खां 25 साल आहे, या इवन 3 सालनि ताईं आहे, तव्हां वटि मौक़ो आहे। इहो ज़िंदगी जो बहितरीनु हिकिड़ो टाइम आहे, जंहिं टाइम ते तव्हां जेको आहे पंहिंजी ज़िंदगी खे अलाइन करे सघो था, पंहिंजी ज़िंदगी खे हिकिड़े पाथ ते रखी सघो था। सो मुंहिंजो इहो ई तव्हां लाइ, सभिनी नौजवाननि लाइ मैसेज हूंदो त महिरबानी करे इहे 2 स्ट्रेटजी, स्टेज स्ट्रेटजी, हिकिड़ी स्ट्रेटजी जेका आहे डिमांड अलाइंड, उनखे फॉलो करियो। ऐं प्लस में हिन वक़्तु छो त तव्हां में तमामु घणी एनर्जी आहे, तंहिंजे उहा एनर्जी इनपुट करियो पंहिंजे फ्यूचर। महिरबानी सर। महिरबानी काज़िम शाह साहब, तव्हांजो तमामु बहितरीनु मैसेज, ऐं मां उमेदु कयां थो नौजवाननि खे, जेके नौजवान ॿुधनि पिया या जेके ॿुधंदा, उहे यकीनन तव्हांखे फॉलो कंदा। जुनेद ॾेर सां बि हलूं था त सर तव्हांजो आख़िरी मैसेज उहे सिंधी नौजवान जेके ॿुधनि पिया, ख़ासि तौर ते उन्हनि नौजवाननि लाइ जेके कामयाबु थियणु चाहिनि था पंहिंजे फील्ड में, पर उन्हनि वटि उन जंहिं फील्ड में वञणु चाहिनि था उन फील्ड में उन्हनि जो इंट्रस्ट न आहे। फॉर एग्ज़ाम्पल मां चवां त पोइ चाहे थो त मां हिकिड़ो सुठो को डॉक्टर थियां, पर उनजो इंट्रस्ट डॉक्टर थियणु न आहे, पर उनजो शौक़ु आहे त मां सुठो डॉक्टर थियणु चाहियां। त उनजे लाइ तव्हांजो को मैसेज हुजे त यकीन तव्हां मैसेज ॾियो सिंधी नौजवाननि खे जेके असां ॿुधनि पिया। जी जुनेद साहब। थैंक यू अमर साहब। असां वटि बदकिस्मती हिकिड़ी इहा बि रही आहे त असां वटि जेका फील्ड जी जेका चॉइस आहे, उहो जेको सिंध जो नौजवान आहे उहो पाण कोन पियो करे। असां वटि बाय बर्थ खां वठी जॾहिं ॿारु ॼमे थो ऐं पैदा थिए थो, ऐं जंहिं महिल हुनजी
सेंसिस डेवलप थियणु शुरू थियनि था हुनजा, त असां वटि पीउ माउ हुनजे लाइ खाको ज़हन में तयारु करे छॾे थो त भई मूंखे पंहिंजे पुट खे इंजीनियर करिणो आहे, मूंखे पंहिंजे पुट खे डॉक्टर करिणो आहे, हिनखे पायलट करिणो आहे, हिनखे CSS ऑफिसर करिणो आहे। पर इन सॼे पहलूअ में एट द उनजी FA ऐं FSC ताईं हुन ॿार जी कॾहिं बि चॉइस कोन पुछी वेंदी आहे, उनजी कॾहिं चॉइस जो एतिराम कोन कयो वेंदो आहे त भई तव्हांजी चॉइस कहिड़ी आहे, तव्हां कहिड़ी फील्ड में वञणु चाहियो था, तव्हां जूं कहिड़ियूं वीक साइड आहिनि, कहिड़ियूं तव्हां जूं स्ट्रॉन्ग साइड आहिनि, आया तव्हां मेडिकल में फिट आहियो, आया आर्ट में तव्हां फिट आहियो, इवन तव्हां कॉमर्स में वञणु चाहियो था। त हिकिड़ी वालदेन जे हवाले सां हिकिड़ो तमामु वॾो जेको इशू रहियो आहे, जेको मसइलो रहियो आहे, उहो इहो आहे त वालदेन राय जो इतराम कोन पिया कनि ऐं उन्हनि खां पुछनि कोन पिया। इवन आउं पर्सनली तव्हांखे ॿुधायां, तव्हां हिकिड़ो इंजीनियर थियणु चाहियां पियो, ऐं इंजीनियरिंग जो फॉर्म वरितो, पर आउं जॾहिं इंजीनियरिंग जो फॉर्म वठी घर वियुसि त वालदेन सख़्तु नाराज़ थिया ऐं उन्हनि चयो त भई तव्हां मेडिकल जी फील्ड में वञो। ऐं यकीन आउं जॾहिं वालदेन जी मजबूरीअ त उनजे प्रेशर त जॾहिं आउं वियुसि इंजीनियरिंग में त आउं फेल वियुसि हुन में, जो मुंहिंजो इंट्रस्ट कोन क्रिएट थी सघियो ऐं हुन में दिलचस्पी कोन ॾेई सघियुसि। त इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। ऐं सभिनी नौजवाननि खे चाहींदुसि त भई ख़ुदा रा तव्हां पंहिंजी चॉइस ते पंहिंजी फील्ड जॉइन कयो। फील्ड जा पहिरियों तव्हां उनजी मार्केट डिमांड ॾिसो, उन जा मुख़्तलिफ़ पहलू ॾिसो ऐं तव्हां इहो ॾिसो त उन में तव्हां केतिरो अॻिते वञी सघो था। उनजे लाइ तव्हां पंहिंजी हिकिड़ी प्रॉपर स्ट्रेटेजी डिज़ाइन कयो, बजाए ईअं न त तव्हांखे वालदेन चवनि था तव्हां मेडिकल में वञो, तव्हां इंजीनियरिंग में वञो। असां वटि सिंध जा नौजवान केतिरा अहिड़ा नौजवान आहिनि जिनखे एरोनॉटिकल स्पेस जे बारे में ख़बर आहे, जिनखे बायोटेक्नोलॉजी जे बारे में ख़बर आहे, जिनखे दुनिया जी जेके दुनिया में हर रोज़ हिकु नई फील्ड जनरेट थिए पई, हर रोज़ हिकु नओं स्पेस क्रिएट थिए पियो, हर रोज़ हिकु नओं डिपार्टमेंट क्रिएट थिए पियो। उनजे लाइ हिकिड़ा तमामु वॾा वसी हिकिड़ा असां वटि अपॉर्चुनिटीज़ आहिनि। पर सिंध जो नौजवान उन डायस्पोरा मां, उन ख़्याल मां, उन वहम मां निकिरे ई कोन पियो त भई बसि कमीशन ऑफिसर थियणो आहे, DMG थियणो आहे, ऐं उनजे लाइ हू 10-10, 12-12, 15-15 साल पंहिंजी लाइफ लॻाए थो छॾे। त आउं सिंध जे नौजवाननि खे इहा अॼु जे ॾींहं ते, अॼु जे ॾींहं जे मौक़े ते जेको इंटरनेशनल यूथ डे आहे, ऐं उन्हनि खे इहा हथबदी गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा रा पंहिंजो जेको विजन लेस तव्हांजी जेका स्ट्रेटेजी आहे उन मां निकिरो, अचो ऐं पंहिंजी स्ट्रेटेजी डिज़ाइन कयो ऐं उन कम में तव्हां अॻिते वधो जंहिंमें तव्हांजो इंट्रस्ट आहे, जंहिंखे तव्हां कमिटमेंट सां करे सघो था, जंहिंखे तव्हां डेडिकेशन सां करे सघो था। ऐं यकीननि जंहिं बि कम में तव्हांजी कमिटमेंट हूंदी, तव्हांजी डेडिकेशन हूंदी, तव्हांजो इंट्रस्ट हूंदो, उन कम में तव्हां अॻिते वधण जे लाइ बि तव्हांखे इलाही सारा मौक़ा मिलंदा ऐं उन में तव्हांजे लाइ हिकिड़ी सेल्फ सेटिस्फिकेशन जेका आहे उहा बि तव्हांखे मिलंदी ऐं तव्हां जेको लाइफ आहे, कैरियर आहे, उहो हिकिड़ो अहिड़े रस्ते ते अॻिते वधंदो जिते तव्हांजो जेको ईंदड़ नसुल आहे, तव्हांजी जेका लाइफ आहे उहा यकीननि पुरश कोन गुज़रंदी। सो उन हवाले सां आउं सिंधी नौजवाननि खे अगेन चवंदुसि एंटरप्रेन्योरशिप जे हवाले सां, उनखे प्रमोट बिज़नेसिस प्रमोट करण जे हवाले सां, छो जो ऑलरेडी असां कमु कयूं पिया त आउं सिंधी नौजवाननि खे चाहींदुसि, गुज़ारिश कंदुसि त अचो, खोड़ सारा प्लेटफॉर्म्स आहिनि तव्हांजे लाइ, मौक़ा तव्हांजे लाइ वेट कनि पिया, अपॉर्चुनिटीज़ अवेल कयो ऐं हिकु अहिड़ो जान पाण ॾियूं, हिकु अहिड़ो समाज ॾियूं। ऐं आउं हमेशह इहा नौजवाननि खे इहा बि रिक्वेस्ट कंदो आहियां त असां हमेशह जेका असांजी अप्रोच रही आहे उहा जॉब वठण वारी अप्रोच रही आहे। हाणे अचो त असां जॉब ॾियण वारा बि थियूं। जॉब ॾियण जी जेका अप्रोच आहे, बिज़नेस जेको क्रिएट करण वारी जेका सोच आहे, स्टार्टअप क्रिएट ॾियण वारी जेका सोच आहे, उन सां तव्हां सां खोड़ सारी हिकिड़ी चेन आहे, हिकिड़ी साइकिल आहे, हिकिड़ी सर्किल आहे जेका तव्हां सां जुड़े थी। तव्हां ॿियनि जे रोज़गार जा वसीला ज़रूरु बणिजो, बजाए जो तव्हां कंहिं वटि सर्विस कयो, तव्हां कंहिं वटि जॉब कयो। सो इहो मुंहिंजो अॼु जे नौजवाननि जे ॾींहं जे हवाले सां मैसेज हूंदो सिंध जे नौजवाननि खे। ऐं उमीद थो कयां त सिंध जो नौजवान हाणे बनिस्बत अॼु खां 10 साल, अॼु खां 12 साल अॻु उहो इंतिहाई कनेक्टेड आहे, वेल कनेक्टेड आहे ग्लोबल विलेज सां, दुनिया सां। ऐं हीउ जेको असां वटि जेको फेसबुक आहे, जेको ट्विटर आहे, जेको लिंक्डइन आहे, उन्हनि जो बि इलाही पॉज़िटिव इस्तेमालु सिंध जो नौजवान करे सघे थो ऐं उनजी पॉज़िटिव इस्तेमाल सां सिंध जो नौजवान काफ़ी अॻिते अची सघे थो। सो आउं सिंधी नौजवाननि खे इहा बि गुज़ारिश कंदुसि त इहे जेको टेक्नोलॉजी जेके एप्स आहिनि, जेके तव्हां फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएप, इन्हनि जो जेको बेजा इस्तेमालु कयो था, काइंडली इन्हनि जो अगरि पॉज़िटिव तव्हां अगरि इस्तेमालु कयो ऐं इन्हनि खे अगरि तव्हां मुख़्तलिफ़ शयुनि सां लिंक कयो, पंहिंजे बिज़नेस सां, बिज़नेस डेवलप करण जे हवाले सां, मार्केटिंग स्ट्रेटजीज़ जे हवाले सां अगरि तव्हां उन्हनि जो यूज़ कयो त यकीननि सिंध जो नौजवान इलाही अॻिते ईंदो ऐं सिंध जे नौजवान जो मुस्तक़बिल रोशन ॾिसां पियो। थैंक यू सर। वॾी महिरबानी जुनेद अहमद यार साहब, तमामु वॾी महिरबानी तव्हांजी क़ीमती टाइम जी बिल्कुलु जेको तव्हांजो तमामु बहितरीनु मैसेज उन्हनि नौजवाननि लाइ, सिंध जे नौजवाननि लाइ जेके ॿुधनि पिया, ऐं मां उमेदु कयां थो सिंध जो नौजवान तव्हांजे हिन मैसेज मां भरपूर फ़ाइदो वठंदो। जी नाज़रीन, जीअं त हीउ प्रोग्राम जेको अॼु जो जेको प्रोग्राम आहे लाइव मीटअप, हिन खे असां एंड पिया कयूं।
ऐं जेकॾहिं तव्हांखे कंहिं क़िस्म जो सुवाल हुजे त असांखे कमेंट कयो, हिकु दफ़ो ॿीहर असां उन कमेंट जो तव्हांजे सुवालनि जा जवाब ॾींदासीं। ऐं जीअं त तव्हां हीउ ॾिठो प्रोग्राम, हिन प्रोग्राम जो मक़सदु तव्हांखे जेका सो सिंध जे नौजवान खे मोटिवेट करिणो हो। सिंध जो नौजवान मायूस न थिए। सिंध जे नौजवान खे घुरिजे त उहो इंटरनेट जो वधि खां वधि पॉज़िटिव इस्तेमालु करे, ख़ासि तौर ते गूगल ऐं यूट्यूब ते खोड़ सारा अहिड़ा बिज़नेस स्टार्टअप्स मौजूदु आहिनि, आइडियाज़ मौजूदु आहिनि, उन ते सर्च करे ऐं उन खे उहो वधि खां वधि यूज़ करे ऐं उन खां मां फ़ाइदो वठे। हिकु दफ़ो ॿियो तव्हांखे सभिनी सिंधी नौजवाननि खे नौजवानी जो ॾींहुं मुबारक हुजे ऐं वरी मिलंदासीं ईंदड़ हफ़्ते। जेसीं ताईं अल्लाह वाहे, ख़ुदा हाफ़िज़।